दोस्तों जीएस सिंधी ॿोली अॼु असां जेको आहे सो जदीद सिंधी नॉवल जे हवाले सां थींदड़ तजुर्बनि जे 12वीं स्ट्रीम में अवां सां गॾु लाइव आहियूं। असां सां गॾु सिंधी ॿोली जा मशहूरु नक़ाद साईं अकबर लिगारी साहब मौजूदु आहिनि। सर अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? असां सां गॾु सिंधी ॿोली जा ॿिया हिकिड़ा ख़ूबसूरत नक़ाद ऐं लेखक शाह लतीफ़ जा पारखू डॉक्टर शेर मेहरानी साहब भी असां सां मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो? खैर सर, खैर दुआऊं, महिरबानी। अच्छा दोस्तों, अॼु असांजी जेको ही लाइव स्ट्रीम आहे उहो मैडम जे एन मुंघाणी साहिबा जे नाविल रुञ ते आहे ऐं सिंधी ॿोली जी बहितरीनु नाविल निगारा ख़ूबसूरत लेखक आहे मैडम जे एन मुंघाणी साहिबा बि असां सां गॾु स्टूडियो में गॾु आहिनि। मैडम अस्सलाम वालेकुम, अवां ताईं आवाज़ अचे पियो मैडम? मैडम जैन प्लीज़ तव्हां कंफर्म कजो आवाज़ जे हवाले सां, त पोइ असां बाक़ाइदा जेको आहे सो पंहिंजी स्ट्रीम खे शुरू कयूं। मैडम प्लीज़ कंफर्म कजो। अकबर साहब तव्हांजो माइक म्यूट लॻो पियो आहे। मैडम सां मुंहिंजी ॻाल्हि थी, उन चयो मैडम चयो त ख़बर नाहे छो मुंहिंजो न पियो अचे, आवाज़ न पियो अचे। मैडम जो पंहिंजो माइक बि बंदि पियो आहे। हा मैडम तव्हां प्लीज़ अनम्यूट कयो माइक खे, ऐं तव्हां जेकॾहिं हैंड फ्री यूज़ पिया कयो त उनखे तव्हां थोरो ज़ोर ॾींदव उहो जेको आहे सो। अच्छा दोस्तों, हिते असां सां हिकिड़ो स्पेशल गेस्ट शामिल आहे असांजी इन स्ट्रीम में। मैडम ज़ुबैदा मेतलो साहिबा सिंधी ॿोली जी ख़ूबसूरत लेखिका आहिनि ऐं कहाणीकारा आहिनि। उहे सिर्फ़ु असां सां एज़ अ गेस्ट तौरु स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं मैडम जेको आहे सो पोइ पंहिंजी राय ॾींदियूं इन एंड असांजे डिस्कशन खां पोइ। वेलकम मैडम, कीअं आहियो मैडम? मैडम ज़ुबैदा, ठीकु आहियो तव्हां? मैडम ज़ुबैदा प्लीज़ तव्हां पंहिंजी अनम्यूट कयो। जी मैडम कहिड़ा हाल? हाँ, मैं ठीक आहियां, महिरबानी तव्हां मूंखे स्टूडियो में दावत ॾिनी, थैंक यू सो मच। न थैंक यू वेरी मच मैडम, तव्हां टाइम कढी आया आहियो। ऐं दोस्तों मैडम जेको आहे सो अॼु सिर्फ़ु असां वटि जेको आहे सो लिसनर तौरु हिते स्टूडियो में लाइव आहिनि ऐं जेकॾहिं आख़िर में मैडम का सजेशन वग़ैरह ॾियणु चाहींदियूं त असां मैडम खे लाइव वठंदासीं एंड में। ऐं पोइ मैडम जो पंहिंजो बि हिकिड़ो किताबु छपिजी चुको आहे, यारम प्यारम, तमामु ज़बरदस्त कहाणियुनि जो किताबु आहे मैडम ज़ुबैदा मेतलो जो, ऐं उन ते बि अॻियां हली असां जेको आहे सो हिकिड़ी स्ट्रीम कंदासीं। मैडम जैन मुंघाणी साहिबा असां सां ॿिनि डिवाइसिस। मैडम तव्हांखे आवाज़ अचे पियो? मैडम प्लीज़ कंफर्म कजो जीअं शुरू करे सघूं। मैडम मुंघाणी साहिबा, तव्हांजो हिकिड़ो माइक जेको बंदि आहे, हिकिड़ो खुलियल आहे, पर तव्हां ॾे असांजो आवाज़ अलाए अचे पियो या न अचे पियो? मां सम्झां थो त जेसिताईं मैडम टेक्निकल इशूज़ खे ॾिसी वठनि तेसी ताईं जेकॾहिं डॉक्टर शेर खे ई रिक्वेस्ट कजे त जेकॾहिं हुन वटि नाविल आहिनि त नाविल जो कुझु को पीस पढ़ी ॿुधाइनि। जी न सर, नाविल हिन वक़्तु को जी जी सर मूं वटि पियो आहे, मां खोलियां थो। जी जी। अच्छा दोस्तों, मैडम जैन मुंघाणी साहिबा सां थोरो वॉइस जे हवाले सां टेक्निकल इशू थी वियो आहे। असां पंहिंजे स्ट्रीम बाज़ाब्ता शुरू था कयूं। इन में असां हिन नॉविल मां हिकिड़ो टुकड़ो पढ़ूं था, पोइ अकबर साहब खां वठूं था हिन जा इनिशियल कमेंट्स नॉविल जे हवाले सां, पोइ वरी जेको आहे सो इन डिस्कशन खे पाण अॻियां था वधायूं।
ही जेको नॉवेल आहे दोस्तो, ही सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां सन 2011 में छपियो ऐं मां हिन जे पहिरें बाब मां पहिरियों टुकड़ो पढ़ां थो। उन खां पोइ असां जेको आहे सो इन ते बाक़ाइदा जेको आहे सो डिस्कशन शुरू कयूं था। बाब पहिरियों आहे हिन जो, उन जो पहिरियों हिसो, हू पंहिंजी शख़्सियत सां ऐं वक़ार बदौलत पंहिंजे सॼे ख़ानदान में मुनफ़रद हुई। न रुगो ख़ानदान पर हर वेझे ऐं पराए लाइ अहम हुई। संदसि ॻाल्हाइण ॿोलाइण, हलण चलण, खिलण ऐं खाइण, मतिलब त संदसि हर अंदाज़ वणंदड़ ऐं ख़ूबसूरत हो। ईअं थी न थे सघियो त हू किथे वञे ऐं हैसियत आम जहिड़ी हुजे। खेसि नज़र अंदाज़ करणु कंहिंजे बि वस में न हो। हूअ हर तक़रीब ऐं महफ़िल जी रौनक ऐं जान हुई। हूअ जिथे बि वेंदी हुई, उहा जाइ ज़ाहिर ज़हूर अहमियत वारी थी वेंदी हुई। हूअ सरदार मेहराब ख़ान जे मामे हमल ख़ान जी धीउ हुई ऐं सरदार मेहराब ख़ान जो मङणो हमल ख़ान जी वॾी धीउ ताज बीबी सां नंढपिण में ई थियल हो। जॾहिं हू वॾी थी त सरदार मेहराब ख़ान पंहिंजी माउ अज़ीज़ जान जे अॻियां संग बदिलाइण लाइ वॾा वस कया, पर हुन उहे वस ज़ाहिरी सबबनि जे अॻियां न, पर रुगो पंहिंजी माउ अॻियां कया। अमा ताज बीबी न, मूंखे जान बीबी थी खपे, उहा वठी ॾे। अज़ीज़ जान हैरान थी चयो, अबा ॻाल्हाई कीअं थो, संवत में त आहीं। अमा आऊं मामे हमल ख़ान जे घर खां ॿाहिरि त नथो वञा, बसि वॾी न नंढी वठी ॾे। शाबस हुजई अबा, उहो सभु ॻाल्हाइण ते। कीअं तो उहो सभु बिना सोच ऐं सम्झ जे ॻाल्हायो। उहो बि न सोचई त माण्हू छा चवंदा। सॼी दुनिया खे ख़बर आहे त तुंहिंजो मङणो ताज बीबीअ सां थियल आहे ऐं उहा तुंहिंजी मंग आहे। निकाह त कोन थियो आहे, मंगणी में छा आहे। हवा जे अचण करे अज़ीज़ जान माठ कई ऐं जॾहिं हवा कमरे मां नंढे मेज़ खणी ॿाहिरि निकिती त सरदार मेहराब ख़ान उथी कमरो लॉक कयो। सर, मुंहिंजे ख़्याल में एतिरो काफ़ी आहे। डॉक्टर साहब, अकबर साहब जी जी ऐं बिल्कुलु। मैडम, इन मां बि असां जेको आहे सो हाणे जी जी मूं चयो त असां जेको जेको आहे तव्हां सो पढ़ियो साईं आहे अकबर उन साहब, टुकड़े मां बि नाविल जे क्राइसिस जी शुरूआत थिए पई। इन में ई नाविल जे क्राइसिस जो बिज बिल्कुलु आहे। जी जी बिल्कुलु। असां हाणे हलूं था साईं अकबर लिगारी साहब ॾे। असांजो जेको रीडिंग खां पोइ सेशन हूंदो आहे, उहो नॉविल जो तारुफ़ हूंदो आहे या इनिशियल कमेंट्स हूंदा आहिनि। त असां अकबर साहब खां पहिरीं हिन नॉविल जे हवाले सां संदन कमेंट्स वठूं था। पोइ जेकॾहिं मैडम जैन जो जेको आवाज़ वारो मसइलो हल थी वियो आहे त मैडम सां ॻाल्हाईंदासीं, उन खां पोइ डॉक्टर शेर साहब ॾे हलंदासीं। जी अकबर साहब। हस्बे मामूल नाविल जो तारुफ़ या उन जो इख़्तिसार, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त ही सिंधी नाविलनि में तवील तरीन जेकॾहिं नाविल न आहे त हिकु तवील नाविल ज़रूरु आहे। 750 सुफ़नि जो ही नाविल आहे ऐं 750 सुफ़नि जे नाविल जी समरी ठाहिण चंद मिंटनि में आसान ॻाल्हि कोन्हे। उन में कई शयूं रहिजी बि वेंदियूं ऐं कई कुझु शयूं जेके ख़ासि ख़ासि आहिनि उहे शयूं उन्हनि जो आउं ज़िक्र करे सघंदुसि। ही कोहिस्तान जी कहाणी आहे। कोहिस्तान जो इलाइक़ो हूअं त असांजे ठटे ज़िले खां जो शुरू थिए थो तहलको ठटो ऐं जामशोरे ज़िले जो तहलको थाणो बुला खान, कराची जो तहलको गडाब ऐं उन खां पोइ अॻिते वञी बलोचिस्तान जो इलाइक़ो उन में शामिल थिए थो। इन सॼे इलाइक़े खे कोहिस्तान चयो वञे थो। जीअं थर आहे, थरपारकर ऐं उमरकोट में कुझु हिसो वरी अछड़ो थर, ईअं मिलाए सभिनी खे थर चयो वञे थो। ईअं ई मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं ॿिनि सूबनि जो हिकिड़ो जाबलू इलाइक़ो आहे जंहिंखे कोहिस्तान सॾियो वञे थो। इन कोहिस्तान जी मख़सूस रहणी कहणी आहे। ॿोली जा रंग ढंग थोड़ा अलॻि आहिनि। रस्मूं रीतूं सिंधी हुजण जे बावजूदि उन्हनि में थोरी इनफरादियत आहे, उहे ॿियनि इलाइक़नि खां कुझु मुनफ़रिद आहिनि। अहिड़े नमूने सां हुननि जा अख़लाक़ी क़दुरु या हुननि जूं रीतूं रवायतूं ट्रेडिशन्स बि थोरो घणो फ़र्क़ु रखनि था।
इकोस्तान जे तक़रीबन गडाप वारो इलाइक़ो वञी थिए थो, तहलको गडाप वारो, पर गडाप हिकिड़ो एॾो त वॾो तहलको आहे जो केतिरनि ई ज़िलनि खां घणो वॾो आहे ऐं अंदर जाबलू इलाइक़ो आहे हिकिड़ो, उते जी ही कहाणी आहे, उनजो लोकेल उहो आहे। उन लोकेल में हिकिड़ी छोकिरी जी कहाणी आहे, मेन जेको मुख्य किरदारु आहे उहा आहे जान बीबी। जान बीबी हमल ख़ान जी धीउ आहे ऐं थोरो ख़ानदाननि जो तारुफ़ इन करे ज़रूरी आहे जो कहाणी चंद ख़ानदाननि जे इर्द गिर्द घुमे थी ऐं सॼा किरदार जेके आहिनि उन्हनि ख़ानदाननि जा ई आहिनि। हमल ख़ान हिकु कोहिस्तान जो हिकु मिडिल क्लास जो माण्हू आहे, जीअं सिंधी में चइजे मानी मच्छी वारो आहे। उनखे 2 पुट ऐं 2 धीअरूं आहिनि। पुट आहिनि जबार ऐं सतार, धीअरूं आहिनि ताज बीबी ऐं जान बीबी। उनजो भाणेजो जेको आहे हमल ख़ान जो भाणेजो महराब ख़ान, जंहिंजो तव्हां हाणे ज़िक्र कयो, उहो महराब ख़ान उन पंहिंजे कबीले जो वॾो बि आहे, चङो मुड़ुसु चइजे या सरदार चइजे, पर चङो मुड़ुसु आहे उन पंहिंजे कबीले जो ऐं मानी मच्छी वारो या खणी चइजे त हैसियत में हमल ख़ान खां वधीक आहे। उहो उनजो भाणेजो आहे ऐं उनजो मङणो थियल आहे हमल ख़ान जी वॾी धीउ ताज बीबी सां। ताज बीबी बि सुहिणी आहे, ख़ूबसूरत आहे, पर उन खां जेका नंढी भेण उनजी जान बीबी आहे, जंहिंखे जानी बि चयो वञे थो, उहा जान बीबी बेहद ख़ूबसूरत आहे ऐं बेहद गुणनि वारी आहे। उन करे हुनजो मङणो थियल आहे महराब ख़ान जो, पर तंहिं हूंदे बि पंहिंजी माउ अज़ीज़ जान खे मिनतूं करे थो त मूंखे वॾी भेण जे बजाए नंढी भेण सां पढ़ाए, जंहिं ते हू हुनखे सिनब करे थी। कोहिस्तान में माउरनि खे घणी यानी हैसियत वधीक हूंदी आहे मिलियल, त हू भले सरदारी कबीले जो हुजे पर औलाद खे हू सिनब करे पंहिंजो फ़ैसिलो मञाइण जी पोज़ीशन में हूंदी आहे, त हू हुनखे सिनब करे थी ऐं हुनजी शादी जूं तयारियूं शुरू करे थी। नाविल जा पहिरियां 80 सुफ़ा उन शादी जूं तयारियूं ऐं शादी ते आहिनि। उहा शादी थी वञे थी, उन शादी जे दौरान हिकु ॿियो इश्क जनम वठे थो। उहो जनम इहो वठे थो त हिननि जे कबीले जो हिकिड़ो माण्हू आहे जेको ताक़तवर माण्हू आहे, ख़ूबसूरत आहे, वॾी हलंदी पुजंदी वारो आहे, महराब ख़ान खां ऐं हमल ख़ान खां हुनजी हैसियत वॾी आहे, कराची में रहे थो, पर कोहिस्तान ते हुनजो घणो होल्ड आहे। कोहिस्तान में बि घर अथसि ऐं कराची में बि घर अथसि। उनखां उनजो महराब ख़ान जो दोस्त बि आहे, हमल ख़ान वारनि जो बि माइट आहे। उहो शादी में अचे थो, महराब ख़ान जी शादी में जे रस्म में शरीक थिए थो, त उनजी हैसियत शख़्सियत एतिरी हूंदी आहे जो महराब ख़ान जी साली यानी उनजो मुख्य किरदारु नाविल जो जेको आहे जान बीबी, उहा पंहिंजी दिलि ॾेई वेहे थी। उहा दिलि ॾेई वेहे थी तारिक ख़ान खे। तारिक ख़ान उनजो नालो आहे। तारिक ख़ान में सभु उहे गुण आहिनि जेके हिकु हीरो, कहाणी जे हिकु हीरो में हुजणु खपनि। बहादुर आहे, सोणू आहे, हलंदी पुजंदी वारो आहे, बाहैसियत आहे, ॿियूं सभु शयूं, ॿियूं बि घणा गुण हुन में आहिनि। उनखे दिलि ॾेई वेहे थी, पर पंहिंजी मोहबत जो इज़हार नथी करे। शादी ख़ैर सां थी वञे थी ऐं पोइ हिननि जो किसो शुरू थिए थो। मोहबत अंदरां अंदर हिन जी हूंदी आहे, ही ज़ाहिर न कंदी आहे। तारिक ख़ान हिन जे घर बि ईंदो आहे, पर बिलाख़िर हिकिड़े ॾींहुं तारिक ख़ान खे हुनजी मोहबत जी ख़बर पइजी वञे थी। तारिक ख़ान हुनखे घणो सम्झाए थो त चरी इन क़िस्म जी का बि ॻाल्हि न कर, तूं बेवकूफ़ी न कर, असांजा ख़ानदानी रिश्ता तहलकात। ऐं तारिक ख़ान चए थो मुंहिंजी शादी थियल आहे, मूंखे ॿार आहिनि, मुंहिंजी घरवारी आहे, ऐं तंहिंजे करे इन क़िस्म जी का बि ॻाल्हि न थियणु खपे। लेकिन हू हुनजी ॻाल्हि खे ॿुधो अणॿुधो करे छॾे थी ऐं हू चए थी मां त कुझु घुरां त नथी, ऐं मुंहिंजी पंहिंजी दिलि आहे ऐं जेका तो वटि आहे, ऐं हाणे आउं बेवस आहियां। पोइ हू पंहिंजी तकलीफ़ खे, दर्द खे शाह जे रिसाले में कंसोलेशन हुनखे मिले थी ऐं हू हर वक़्तु शाह जो रिसालो वेठी पढ़ंदी आहे ऐं शाह जे रिसाले जे बैतनि ते हू रहंदी आहे वेठी। किसो कोता किसो इहो अॻिते हलंदो रहे थो। जान बीबी जीअं त घणी ख़ूबसूरत हूंदी आहे त हुनजा ॿिया उमेदवार बि पैदा थी पवंदा आहिनि ऐं उहे उमेदवार हिन जा पंहिंजा
वेझा माइट आहिनि उहे बि शायदि मासात अथसि, उन में हिकिड़ो आहे मज़हर आहे ऐं ॿियो उनजो भाउ या उनजो सौटु आहे ॿियो बि, उहे बि जान बीबी जा चाहींदड़ आहिनि ऐं उहे बि जान बीबी खे सां इश्क कनि था। लेकिन जान बीबी जीअं त महराब ते पंहिंजो सॉरी तारिक खान ते घणी मोहत आहे। कहाणी अॻिते वधे थी त हिनजी नेठि जान बीबी जी शादी कराइनि था। जान बीबी जी शादी हुनजी पंहिंजे मासात सां थिए थी ऐं हू शादी करे कराची अची वञे थी। जान बीबी जो मासात बि तारिक खान वारनि जो माइट हूंदो आहे ऐं उहो तारिक जे पाड़े में ई रहे थो। बिलाखिर तारिक जूं ऐं जान बीबी जूं मुलाक़ातूं शुरू थियनि थियूं ऐं इश्क ऐं मुश्क लिकंदा कोन्हनि त इहा ॻाल्हि बि वाज़े थी वञे थी, माइटनि खे ख़बर पइजी वञे थी ऐं मामिलो वञी जान बीबी जे तलाक ते पहुचे थो। जान बीबी जी तलाक थिए थी, सेपरेशन थिए थी ऐं जान बीबी वापसि पंहिंजे कोहिस्तान जे घर में यानी अमल खान पीउ अमल खान जे घर में वापसि पहुची वञे थी। वक़्तु गुज़री वेंदो आहे, जान बीबी वारनि जी माउ जेका आहे उहा गुज़ारे वेंदी आहे, पीउ पोड़ो थी चुको हूंदो आहे, बीमार हूंदो आहे ऐं हुनजा भाउर जेके आहिनि सतार ऐं जबार पोइ हली चली उन्हनि जे हथ में आहे। उहे तारिक खान सां घणो उहे बि मोहबत कनि था। तारिक खान चवे थो त मां हिते तव्हांजे ॻोठ में पंहिंजो बंगलो ठाराइणु चाहियां थो, जंहिं ते कुझु अरहा थियनि था, कुझु सराह थियनि था। जंहिंमें हिकिड़ो भाउ चए थो त भले ठाराए, तारिक खान कहिड़ो ॻोठ में ईंदो, इहो असांजे ई कमु पियो ईंदो बंगलो। बहरहाल हुनजो बंगलो ठहे थो ऐं पोइ जान बीबी राति जो लिकी लिकी पंहिंजे घर मां निकिरी तारिक खान सां मिलण वञे थी ऐं ॻाल्हियूं लिकंदियूं कोन्हनि के। आख़िर में ख़बर पइजी वञे थी भाउ खे त मुंहिंजी भेण जेको आहे तारिक खान वटि वेठी आहे, त उहो क्लाशनकोफ खणी निकिरे थो, फायरिंग करे थो। उन में तारिक खान जल्दी जल्दी जान बीबी खे वठी पंहिंजी गाॾी में खणी उतां रवानो थी कोहिस्तान जे कंहिं ॿिए वॾेरे जे उताक ते हलियो वञे थो। कुझु वक़्तु उते पनाह में रही करे पोइ हुनजो पंहिंजो जेको हिकिड़ो कोहिस्तान में हिकिड़ो बंगलो हूंदो आहे उन ते हू जान बीबी खे रखे थो ऐं पोइ उहो जान बीबी हिकु वॾे अरसे ताईं तारिक खान वटि रहे थी। तारिक खान जा ॿार आहिनि उहे वॾा थियनि था, पहिरीं नंढड़ा हुआ पोइ वॾा थियनि था। त उनजो जेको वॾो पुटु आहे उहो त कुझु जान बीबी जी इज़त करे थो, पर नंढो पुटु इंतिहाई हुन सां बदतमीज़ी सां पेश अचे थो ऐं हुन सां यानी हुन सां तमामु घणी सख़्ती करे थो। ईअं ई टेंशन्स में रहंदे रहंदे वक़्तु गुज़रंदो वञे थो। थोरो तारिक खान बि जवानी खां हटे थो त तारिक खान खे ब्लड प्रेशर जी शिकायत तमामु घणी थी वञे थी ऐं हू हुन ते फालिज जो हमलो थिए थो ऐं हू जॾहिं कमज़ोर थींदो आहे त तारिक खान जो पुटु जेको आहे हुनखे जान बीबी खे घरां कढी छॾे थो ऐं जान बीबी हाणे केॾांहुं वञे, पोइ हिते माइटनि ॾे वञी नथी सघे छो जो हू उतां उन्हनि खे छॾे आई हुई। तारिक खान बीमार आहे, हुनजे पुट हुनखे कढी छॾियो त हुनजूं जेके नौकराणियूं हूंदियूं आहिनि जेके हिनखे माइटनि वटां ॾाज में नौकराणियूं मिलियूं हुयूं, त कोहिस्तान जे वॾेरनि वटि शायदि इहो रवाजु अञा बि आहे। जीअं अॻे लखनऊ ऐं हैदराबाद दखन जे नवाबनि जी रस्म हूंदी हुई त जॾहिं बि छोकिरियुनि जी शादी कराईंदा त उन सां गॾु नौकराणियूं बि हुननि खे तोहफ़े में ॾींदा, जेके सॼी ॼमार हुन छोकिरी सां गॾु रहंदियूं हुयूं, बानियूं या बांदियूं जेके हुन ज़माने जूं हुयूं। त ईअं ई उन्हनि नौकराणियुनि खे चवे थी त हाणे तव्हां पंहिंजे घर वठी हलो। पोइ उहो गुरबत वारे ज़िंदगी में उतां ई ॻोठ मां हुन मां निकिरे थी बस में चढ़ी करे ऐं हुननि जो ॻोठु नौकराणियुनि जो ॻोठु ओथल बलोचिस्तान में किथे आहे, हू ओॾां वञे थी ऐं इहा ख़बर जॾहिं तारिक खान खे पवे थी त हुनखे हार्ट अटैक थिए थो ऐं हुनजो इंतकाल थी वञे थो। ऐं ईअं ई कहाणी जेका शुरू थी हुई ॾाढे संगीत वारे अंदाज़ सां, ॾाढे सकाफ़ती अंदाज़ सां, खिल ख़ुशी ऐं मज़े वारे अंदाज़ सां जेका कहाणी शुरू थी हुई उहा आख़िर में ईअं उदास इख़्तिताम ते इहा कहाणी इख़्तिताम पज़ीर थिए थी। थैंक यू।
महिरबानी अकबर साहब। हाणे असां हलूं था मैडम जे एन मुंगाणी साहिबा ॾे। मैडम तव्हां प्लीज़ पंहिंजी माइक अनम्यूट कजो ऐं तव्हां कलीम साहब जेकॾहिं साउंड जो आवाज़ कोन थो अचे। अकबर साहब कलीम जो आवाज़ मूं वटि त क्लियर आहे। मूंखे हाणे मूं कोन वटि थो साईं अचे। आवाज़ डॉक्टर साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो? हाणे अचे पियो, हाणे अचे पियो। अच्छा मैडम जैन मुंगाणी साहिबा खे असां रिक्वेस्ट कंदासीं मैडम प्लीज़ माइक अनम्यूट कजो ऐं जेकॾहिं तव्हांजो साउंड जो टेक्निकल मसइलो हल थी वियो आहे त असां सां डिस्कस कजो त इहो तव्हांजो जेको नॉविल लिखण जो एक्सपीरियंस आहे, तव्हां रिसर्चर बि आहियो, शाह साईं जे हवाले सां बि तव्हांजो कमु थियल आहे ऐं ख़ासि करे तव्हांजो कोहिस्तान जे हवाले सां बि कमु थियल आहे, त उन में तव्हांजो जेको हीउ फिक्शन जो एक्सपीरियंस हो नॉविल लिखण जो, एॾो तवील नॉविल, मुंहिंजे ख़्याल में सिंधी जे तवील नॉविलनि मां हिकिड़ो हूंदो नॉविल। इन खां अलावा जेको आहे मुंहिंजे ख़्याल में ॿियो मैडम सहर गुल जो ई तवील नॉविल आहे इन लेंथ जो, पर हीउ उन खां बि वधीक तवील आहे। मुंहिंजे ख़्याल में 700 सिफ़नि खां बि मथे नॉविल आहे हीउ। ऐं इहो 750 नॉविल जॾहिं मूं पढ़ियो पिए त मूंखे जी मूंखे जेको आहे सो विक्रम सेठ जो नॉविल आहे अ सूटेबल बॉय, उहो बि एतिरो ई तवील आहे। उहो त हिन खां बि अञा उहो वधीक घणो आहे? जेको आहे उहो इन खां डबल आहे। उहो 1300, हा 1300 उहो सिफ़ा आहे मुंहिंजे ख़्याल में। वॾो आहे। जी त जी मैडम जेकॾहिं तव्हां असांखे ॿुधो पिया त प्लीज़ जी जी मैडम तव्हां असांखे ॿुधो पिया त प्लीज़ तव्हां असां सां पंहिंजो नॉविल राइटिंग जो एक्सपीरियंस शेयर कयो, तव्हांजी महिरबानी थींदी। मैडम जैन मुंगाणी साहिबा माइक अनम्यूट करे असां डिस्कशन में शामिल थियो मैडम प्लीज़। अकबर साहब न त तव्हां मैडम खे लाइन ते वठी हिते ई हुनखे हो करे छॾियो, स्पीकर ऑन करे छॾियो। अच्छा मूंखे लॻे थो अञा मैडम सां उहो टेक्निकल इशू हले पियो। असां डॉक्टर शेर साहब ॾे हलूं था। डॉक्टर साहब तव्हां पंहिंजा इनिशियल कमेंट्स ॾियो, पोइ जीअं मैडम जो इहो इशू रिज़ॉल्व थिए कलीम थो साहब त कलीम जी साहब मैडम जो इशू शायदि हल न पियो थिए त मूंसां लाइन ते आहिनि। ऐं पंहिंजे मोबाइल खे जी जी ऑन कयां थो, स्पीकर ऑन कयां थो, ऐं पोइ मुंहिंजे हिन तां मैडम ॿुधाईंदा जेको सवाल जवाब आहे त पोइ तव्हां ॿुधायो। ठीकु आहे जी जी मैडम। ठीकु आहे सर। हाणे स्पीकर ऑन कयां थो, पोइ कलीम साहब तव्हां सवाल पुछिजो। जी कलीम साहब। अस्सलाम वालेकुम मैडम, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो तव्हां? शुक्र अल्लाह जो। ऐं मां वटि आहे त मां तव्हां सभिनी जो आवाज़ बि ॿुधी सघां थी, ॾिसी सघां पई, ऐं हितां अलाए छो नथो वञे, अनम्यूट आहे मुंहिंजो माइक बि। का ॻाल्हि कान्हे, मस्तु तव्हां हूअं बि ऑडियो ते आहियो त हितां जी ई जी तव्हां ॻाल्हायो। ऐं तव्हांजो हिते आवाज़ कलीम साहब आवाज़ मैडम जो क्लियर आहे, हितां अचे पियो? जी जी हिते पहुचे जी पियो, जी क्लियर आवाज़ आहे अचे सर। पियो बिल्कुलु। ठीकु आहे मैडम। मैडम अच्छा तव्हां ॻाल्हायो। मैडम ठीकु आहे बिल्कुलु। मैडम तव्हां जेको आहे सो असांखे हिन नॉविल जी राइटिंग प्रोसेस जे हवाले सां पंहिंजा एक्सपीरियंस शेयर कयो असांजे ॿुधंदड़नि सां, ऐं हिन कहाणी जे हवाले सां या तव्हां किथां इंस्पायर थियो, कीअं, छा ही फिक्शनल आहे या ट्रू स्टोरी ते बेस्ड आहे, त इन हवाले सां तव्हां असांखे थोरो डिस्कस कजो, पोइ वरी असां सेशन खे अॻियां वधाईंदा। मैडम प्लीज़। जी बिल्कुलु। ही रुन जेका कहाणी आहे उहा कराची खां वठी लसबेले ताईं पकड़ियल पटनि में पलियल सचे प्यार जो दस्तावेज़ आहे, जंहिंजो कुझु हिसो मुंहिंजे बारूदनि जे धुंधले यादुनि में ढकियल हो त कुझु मुंहिंजे कची जवानीअ जे खुलियल रोशन अखियुनि में लिखियल हो। मुंहिंजे अंदर जे लेखक घणाई भेरा मूंखे दड़ियो, मूंसां विड़ियो, मूंखे बुज़दिल कोठाई, ऐं मां कोट जी उचनि दीवारनि खे ॾिसी मुश्की पवंदी हुयसि। पर वक़्तु वॾो कहरी आहे, ऐं कंहिं धुत शराबीअ वांगियां दिदकी दिदकी पासो वराए उथली पवंदो आहे, ऐं हालतूं छिरकी चईकार बणिजी पवंदियूं आहिनि, ऐं हालत बणिजी
वाट ॾेई छॾींदियूं आहिनि। ईअं अंदरि जो लेखक बि वाट ॾिसी छुड़वाक थी पियो ऐं मुंहिंजो कलम बि त त्याई छेक छिनाइण लॻो। के किरदार के अहिड़ा बि हुआ जिन खे जेकर वाज़े चिटे न सघां, जिन खे हालतुनि खे गैर मौजूद कयो। घटि मेरा वो खत्म थी वियो जी प्रोग्राम क्लियर आहे मैडम, तव्हांजो आवाज़ आहे। जी जी गैर इन करे वाज़े थी बीठा आहिनि। हुन जे लिखण हिक खां वधीक ख़ानदाननि लाइ तलख़ कशीदगीअ जो बाहिस बणिजे हा, जंहिं मां वक़्त खां अॻु लिखां हा। हुन लिखजी मैदान ते आयो त मुंहिंजे साह मुठ में अची वियो त मथां को ज़ाती जुमलनि खे हदफ़ बनाए। ऐं इहो जीअं त हिकु मुंहिंजे ख़ानदान सां थियल वाक़ियो आहे जंहिंमां मां मुतासिर हुयसि ऐं उन्हनि मां कुझु जेके मेन किरदार हुआ उहे उन्हनि सां मां मिली बि आहियां, पर जीअं त तॾहिं मां नंढी हुयसि तंहिंजे करे वाज़े तरीक़े सां मां तॾहिं कुझु बि नथी चई सघियसि, पर जीअं त मुंहिंजी नज़रनि जे अॻियां हुआ ऐं इहो प्यार ऐं इहो के जेके मंज़र आहिनि इहे मुंहिंजे पंहिंजे घर में बि आहिनि। जॾहिं जानवी बि असांजे घर आई हुई या उन्हनि जे प्यार जे बारे में मुंहिंजी अम्मा जेका इन ई आहे किरदारु हिते आहे उहो सम्झान जो, ऐं ईअं ई मुंहिंजो बाबा बि हिन में आहिनि किरदारनि जे हथ में। तंहिंजे करे इहो जेको प्यार जेको तमामु बेहद ॾुखियो हो ऐं जेको नामुमकिन हो, जीअं त हे शादीअ वारी हुई ऐं असां में ईअं कॾहिं बि कोन थी सघियो आहे त जेको हीरो बि शादीशुदा आहे ऐं हीरोइन बि शादीशुदा आहे ऐं हुननि जो इश्क जेको आहे सो एतिरो मथे थिए त ईअं थियो, बिल्कुलु हक़ीक़त में ईअं थियो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जीअं मूंखे कंहिं चयो त जॾहिं कारखाने खणी वञे थो त उहो पोयां हुनजे का मज़ाहिमत न थी या हुनजे पोयां केरु पुठियां कोन आयो, त ईअं थींदो आहे। वॾेरनि सरदारनि खे मां ॾिठो हूंदो त उहे जॾहिं बि खणी ईंदा आहिनि त हिन जे पोयां पोइवारी न थींदी आहे, या त वॾा झगड़ा थी वेंदा आहिनि मोतमार ऐं जिन जी पोइ झले न सघंदा आहिनि का ॻाल्हि। तंहिंजे करे पोइ एतिरी क़दुरु जो जानबीबीअ जो जेको पुफीअ जो पुटु हो सरदार हो उहो हुननि खे मयारी करे तारिक ख़ान खे मयार को न ॾियणु लॻो हो, तंहिंजे करे उहो मुक़ाबले में कोन आयो। ऐं हुनजा ॿारनि जे बारे में मां अॻु ई चयो हो त इहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा हुआ। जीअं त सत्तार जेको हो उन चाहियो थिए त भले तार ख़ान रहियल हुजे, छो त तार ख़ान तमामु सख़ी हो ऐं उन्हनि खे ॾींदड़ हो, तंहिंजे करे हो राज़ी हो। पर जबार खे किन जॾहिं हुन शादी थी, जबार जी शादी जान बीबीअ जे मुड़ुस जे भेण सां थी हुई, त पोइ इहे इख़्तिलाफ़ उन्हनि मायनि उथारिया हुआ जेके वरी मिडिल क्लास सां वास्तो रखनि थियूं। तंहिंजे करे इहे इख़्तिलाफ़ थोरा थिया, जंहिंजे करे जबार उथियो ऐं वरी उहो तार ख़ान खे उतां हलणो थो पवे। इन जे बावजूदि तार ख़ान एॾो गैरतमंद हो जो हुनखे वठी वञणु न पिए चाहियाई पंहिंजे घर में। पोइ पंहिंजे के दोस्त वटि आयो, पर पोइ उतां हुनखे का बि मज़ाहिमत जॾहिं न थी तॾहिं बि तार ख़ान पाण खे मयारी सम्झणु लॻो हो ऐं हुन ईअं ते चाहियो त मूंखे ईअं करणु न खपे। पर जीअं त जान बीबीअ जो इश्क तमामु चोट चढ़ियल हो, जंहिं पोइ तार ख़ान खे बि असां में आणे छॾियो ऐं पोइ इश्क जेको आहे उनखे त 20 वाटूं आहिनि जेॾा मुहाड़ करे हली वियो। ऐं इहे ई ॻाल्हियूं हुयूं जेके जिन मूंखे उकसायो ऐं जिन मूंखे उभारियो त मां इहो नावल लिखां, ऐं जंहिंजे करे काफ़ी कोहिस्तान सां वाबस्ता जेके ॻाल्हियूं हुयूं इहे बि करण जो मौक़ो मूंखे मिलियो, जंहिंजे करे इहो नावल मां लिखियो। अच्छा, ये सर मैडम के ऑनलाइन ही वठिजो, हिकिड़ो क्वेश्चन आयो आहे खुशबू बलोच जो, त उहो असां हिते वठी था छॾियूं, पोइ वरी जेको आहे सो पाण डॉक्टर शेर साहब ॾे हलूं था। इहो मैडम सवाल हिकिड़ो आयो आहे खुशबू बलोच जे तरफ़ां त हिन नाविल लिखण में 750 सुफ़हनि जो नाविल लिखण में तव्हांखे केतिरो अरसो लॻो, कुझु तफ़सील इन सिलसिले में? जी बिल्कुलु, जीअं त मां लिखण जी मुंहिंजी रफ़्तार तमामु तेज़ आहे ऐं एतिरी क़दुरु जो मूंखे चयो वियो त नावल सालनि में लिखबा आहिनि, पर मां इहो नावल 6 महीननि में लिखियो। हे त तमामु हिकु मुआज़ो आहे। अच्छा, 6 महीननि में मैडम लाइट मोड हिकिड़ी ॻाल्हि कयां त तव्हांजो नाविल माण्हुनि खे पढ़ण में 6 महीना लॻंदा आहिनि। न जेकर 6 महीना 750 सिफ़ा त पोइ त मैडम जेको आहे कमाल थी वियो, इहो त वॾो 100 सुफ़हनि खां वधीक महीने में। जी
अच्छा, थैंक यू मैडम। असां वरी तव्हां ॾे अचूं था, तव्हां खां क्वेश्चनिंग कंदासीं। हींअर असां हलूं था डॉक्टर शेर मेहराणवी साहब ॾे। ऐं डॉक्टर साहब तव्हांजा हिन नॉवल जे हवाले सां इनिशियल कमेंट्स, पोइ वरी असां हिन जेको आहे सो सेशन खे अॻियां था वधायूं। डॉक्टर शेर मेहराणवी साहब। सर माइक अनम्यूट कजो डॉक्टर साहब। ओके ओके सॉरी मूंखां रहिजी वई। सभिनी खां पहिरियां त आउं थोराइतो आहियां तव्हांजो हिकिड़े बहितरीनु नाविल ते ॻाल्हाइण लाइ नींढ ॾिनी अथव ऐं शाबस हुजे तव्हांखे मुसलसिल ही 12हों प्रोग्राम कयो पिया। ऐं यकीनन सिंधी अदब में ही जेको तव्हांजो कमु आहे उहो हिकिड़ो काउंटेबल कमु आहे ऐं बहितरीनु कमु आहे ऐं उहो कमु यकीनन नौजवान नसुल ताईं त ज़बरदस्त तरीक़े सां पहुचंदो। नाविल रुञ ते मैडम जीवन मुंघाणी खे आउं सलाम पेश करियां थो। मैडम हितां बि सलाम क़बूल पए। मूं पढ़ियो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में जिन बुनियादी जेको असुल छापो हुयो जेको इंडिया में छपियो हुयो उन ते जिन घटि माण्हू लिखियो सोझरे में मूं हिन नाविल ते हिकिड़ो तफ़सीली मज़मून लिखियो उन्हनि ॾींहंनि में जॾहिं हिन जो पहिरियों एडिशन इंडिया मां छपियो। ही अदबी बोर्ड में हिन जो ॿियो एडिशन छपियो आहे। असुल ही नाविल जेको आहे सो इंडिया मां छपियो हुयो। ताज बलोच साहब खे असां यादि कयूं था जंहिंजे क्वेश्चन सां ही नाविल आयो हुयो, इंडिया में छपियो हुयो ऐं उन खां पोइ वरी ही नाविल हिते सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां शाया थियो। हिकिड़ो मास्टर पीस आहे कहाणी जे एतबार खां, ॿोली जे एतबार खां ऐं उनजो जेको आहे सो पस मंज़र जेको समाजी सियासी ऐं सकाफ़ती पस मंज़र जेको नाविल में मौजूदु आहे उन एतबार खां ॾिठो वञे थी हिकिड़ो मास्टर पीस आहे। बल्कि हिन में हिकिड़ी अहिड़ी तस्वीर आहे सोसाइटी जी जंहिं तस्वीर जी आउं सम्झां थो त असांखे ज़रूरत आहे। त हिकु त ही बॉर्डर एरिया ते लिखियलु आहे, सिंध ऐं बलूचिस्तान जे बॉर्डर एरिया ते नाविल लिखियलु आहे। ॿिन्ही ख़ानदाननि जो तालुक हिक ॿिए सां तमामु वेझो आहे, हीरो हीरोइन। ऐं ॿियो मैडम जीअं पाण ॿुधायो त आमतौर ते ईअं नाहे थींदो त शादीशुदा औरत शादीशुदा मर्द उन्हनि जे विच में इश्क ऐं इश्क बि को अहिड़ो तहिड़ो हिन जो मसरूर पीरज़ादे जो हिकिड़ो शेर आहे उनजी जेका अथसि त हा प्यार बि को अहिड़ो तहिड़ो त इश्क बि को अहिड़ो तहिड़ो त जंहिं जेको आहे सो लोॾे ऐं धोॾे छॾियो आहे त हिन बेल्ट खे सॼे खे। छाकाणि त ॿई वॾा घराणा आहिनि ऐं ॿिन्ही जे विच में जॾहिं इहा प्यार कहाणी उभरे थी त तमामु घणी जेको आहे सो हिकिड़े नंढे लेवल जे नौकरनि खां वेंदे वॾे लेवल जे माण्हुनि ताईं बहस हेठि मामला अचनि था। न सिर्फ़ु नाविल जी जेका पंहिंजी स्टोरी आहे मेजर, पर उन खां अलावा जेके हिन में माइनर स्टोरीज़ आहिनि उहे बि तमामु अहम आहिनि। जीअं हू जेको आहे सो कराची जे हदबंदियुनि ते गुफ़्तगू कनि था ऐं हू जेको आहे सो सियासी सूरत हाल जेका आहे कराची जी ख़ासि तौर ते उन ते हुन जा किरदार ॾाढो ख़ूबसूरत ॻाल्हाइनि था। छेड़ियुनि निबेरियुनि ते तमामु घणो ख़ूबसूरत ॻाल्हाइनि था। हर किरदार जी ॿोली उन किरदार मूजिबि आहे। जेकॾहिं नौकर आहिनि त उन्हनि जी ॿोली उहे ई आहे जीअं नौकरनि जी ॿोली हूंदी आहे। जेकॾहिं हो जेको आहे सो हीरो हीरोइन आहिनि त उन्हनि जी जेका सो प्यार जी ॿोली आहे त उहा अलॻि आहे। ऐं वॾेर की ॿोली जेका आहे वॾेर को लबो लहजो हिन जो जेको आहे उहो पंहिंजे हिसाब सां इंतिहाई अहम आहे। यानी हर किरदार खे उन जी घुर्जाहर ॿोली ॾियणु हिकिड़ो तमामु वॾो कमु आहे। मैडम खे सलाम आहे छाकाणि त हुन हर किरदार खे तख़लीक़ कयो आहे ऐं उनखे उनजे उथण वेहण तहत हुनजो लिबास तारिक ख़ान जी गाॾी जो अचणु हुनजी ख़ुशबू सां जेको आहे सो ॻोठ जो वासिजी वञणु हुनजी गाॾी जॾहिं ॻोठ अचे थी त हुनजी धूड़ मां वाक़ुफ़ थी था वञनि त तारिक ख़ान आयो आहे। ऐं जेको आहे सो जान बीबी जी नफ़ासत हो जेको मानी खाए थी त एॾो ख़ूबसूरती सां मानी जो गिरह गिरह हो खणे थी त माण्हू खे ॼण त उहो रीस थी थिए त असां जेकर हिनखे मानी खाईंदे ॾिसूं हा त एतिरी ख़ूबसूरत जान बीबी ॾेखारी वई आहे त हसरत माण्हू खे थिए थी त असां हिननि किरदारनि खे ॾिसूं। बल्कि मूं लिखियो हुयो पंहिंजे हुन में मज़मून में त नाविल पढ़ंदे पढ़ंदे आख़िर ताईं पहुचंदे काफ़ी किरदारनि ते मूंखे जॾहिं हुननि जो ज़िक्र ईंदो त कावड़ ईंदी, काफ़ी किरदारनि ते प्यार ईंदो, काफ़ी किरदारनि जे लाइ एहतराम मुंहिंजे जेको आहे सो ज़हन ऐं दिलि में अची वेंदो त हिन किरदार जो ज़िक्र आहे त हीउ एहतराम लाइक़ु आहे। हीउ किरदारु आयो आहे त यकीनन हे साड़ोलो किरदारु आहे, हिन ते कावड़ थी अचे। ऐं हीउ किरदारु जॾहिं आहे त इहो इन जे लाइ हिकिड़ो प्यार जो जज़्बो थो उभरे। त हर किरदार जी निटिंग जेका ख़ासि तौर ते साडा
700 पेजनि ताईं नाविल हले थो ऐं इन जी एॾी ख़ूबसूरत निटिंग थियल आहे, उणत एॾी ख़ूबसूरत आहे जो नाविल में किथे बि झोल असांखे नज़र कोन थो अचे। तमामु बुर्जस्ते अंदाज़ सां कहाणी ट्रेवल करे थी, वधे थी, बहस थियनि था, अॻिते वधे थी। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका आख़िर में हिन नाविल खे पहुचाए थी, जेको दुखदायक मंज़र आहे ख़ासि तौर जान बीबी जो बलोचिस्तान ॾांहुं वञणु ऐं हुनजो बस में सफ़र करणु, त उहो जेको आहे सो हू जॾहिं हू बस में वेहे थी या एंटर थिए थी त ड्राइवर हिन खे ॾिसी सुञाणे वञे थो त हिकु आम औरत कान्हे का, ऐं उते जेको आहे सो ॿियनि औरतुनि खे उथारे हिन खे वेहण जे लाइ चए थो, जंहिं ते औरतूं शोर कनि थियूं त असांखे छो था उथारियो, छा असां पैसा न आहिनि ॾिना, भाड़ो न आहे ॾिनो या छा? त हू चए, ड्राइवर हुननि खे चए थो त हर माण्हू हिकु जहिड़ो न आहे हूंदो, महिरबानी करे हुनखे वेहण जी जाइ ॾिनी वञे। ऐं हू हुनखे जाइ मिले थी, पर सख़्तु सीटुनि वारी बस ते नाज़नि सां पलियल जान बीबी जंहिं वक़्तु वेहे थी ऐं हुनखे पुठीअ में पट लॻे थो हुन सीट जो, त असांखे ईअं थो लॻे पढ़ंदे ॼण त इहो पट हुनखे न असांखे थो लॻे, ऐं हू हिकिड़े ॾुख जो सफ़र करे थी। ऐं अॻियां ई हुनजो जेको आहे सो उहो आहे चाहींदड़ जंहिं सॼी उमिरि सदूं कयूं त जान बीबी मूंखे मिले, उनजी जेका सो ख़ूबसूरत गाॾी अॻियां मटे थी वञे। त हिकिड़ो एॾो ज़बरदस्त हिन में नाविल में जेका सो मंज़र ॾिनल आहिनि जो पढ़ंदे माण्हू गुम थी वञे थो। ऐं ॿियो जमालियाती एतबार खां ऐं 2 मिसाल इन में कोट करणु चाहींदुसि। त हिकिड़ो हू जॾहिं समुंड ते वञनि था त उतां हू जॾहिं पेर धोई ऐं ॿाहिरि थी अचे त हुननि खे सफ़ेद कबूतरनि जहिड़ा पेर सॼियो वियो आहे, पेरनि जी तशबीह जेका आहे उहा सॼी वई आहे, त हुनजा सफ़ेद कबूतरनि जहिड़ा पेर समुंड मां निकिरी जॾहिं उहो ॿाहिरि गाॾी में वेहे थी साफ़ करे थी। ऐं ॿियो हिकिड़ो जेको आहे सो ख़ूबसूरत जमालियाती इज़हार उन में मौजूदु आहे हुननि जी जेका सो कमरे जो, जंहिंमें जेको आहे सो तारिक ख़ान जान बीबी खे थो चए त जेका सो जानी तुंहिंजे जिस्म जी फ्रिक्वेंसी रोशनी जी फ्रिक्वेंसी तमामु घणो मिले थी, त जंहिं ते उहो चए थी त इहो वरी कीअं? त हू चएसि थो त ॾिस, कमरे में का बि बत्ती रोशन कान्हे का, पर सॼो कमरो ईअं लॻे थो ॼण त रोशन लॻो पियो आहे, ऐं हू शर्माए करे पंहिंजे मथां अजरक विझी थी छॾे। त हाणे इहो जेको हिकिड़ो ईअं वणंदड़ हिकिड़ो नफ़ीस जमालियाती इन जो इज़हार, ऐं इन तरह जा केतिरा ई जुमिला आहिनि। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त जान बीबी हर जाइ ते पंहिंजी पनाह लतीफ़ साईं जे रिसाले में ॻोल्हे थी। हुनजो मिलणु आहे, वसल जो इंतज़ारु आहे, हुनजो विछोड़ो आहे, हुनजो ॾुख आहे, हुनजो दर्द आहे। उन समूरे दर्द विछोड़े ॾुख में लतीफ़ साईं जो रिसालो हुनजो रहनुमा आहे। हर जज़्बे खे हू लतीफ़ साईं जे रिसाले मां इज़हारे थी। हर जेका ॻाल्हि हू महसूसु करे थी, पोइ त उहा कहिड़ी बि हुजेसि, हुनजे ॾुख जी आहे, हुनजी ख़ुशी जी आहे। त हुनजो ॾुख बि आहे त हुनजो लतीफ़ आवाज़ु आहे, जेकॾहिं ख़ुशी आहे त उन में बि लतीफ़ हुनजो आवाज़ु थो थिए। ऐं हेॾी गिरफ़्त आहे ज़ाहिरा मैडम मुंघाणी खे लतीफ़ साईं ते, हुनजो तमामु वॾो कमु आहे, रिमार्केबल कमु आहे। त उहो साॻियो कमु असांखे जान बीबी जे किरदार में नज़र अचे थो। ऐं माण्हुनि जो उथणु वेहणु ऐं कल्चरली नाविल खे पेश करणु, त मूंखे वरी यादि थो अचे पंहिंजो कैप्टन आशिक़ हुसैन बदवी साहब, उन चयो जेकॾहिं आउं हिन नाविल खे तर्जुमो कयां त यकीनन ही नोबेल लॉरेट नाविल थियण जे लाइक़ु आहे। ऐं ही असांजे सिंधी अदब जो हिकिड़ो तमामु वॾो नाविल आहे। ऐं बल्कि हिन ई प्लेटफॉर्म तां हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि कंदो हलां त हफ़्तो खनि अॻु में वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे जे बोर्ड ऑफ स्टडीज़ जी मीटिंग हुई, जंहिंमें मैडम नूर अफरोज़ ख्वाजा ऐं डॉक्टर इनायत लगारी साहब, साईं सिकंदर साहब, डॉक्टर सीमा आबड़ो, डॉक्टर आबिदा गांगरो, इहे सभई मौजूदु हुआसीं। ऐं असां इहो नाविल वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे जे MA जे निसाब में असां उहो शामिल कयो। ऐं छाकाणि त हीउ नाविल इन लाइक़ु आहे जो असांजा नौजवान पढ़नि ऐं ही नाविल पढ़ी करे असांजे कल्चर खां, असांजे समाजी क़दरनि खां वाक़ुफ़ु थी सघंदा ऐं असांजी तारीख़ खां वाक़ुफ़ु थी सघंदा। महिरबानी। वॾी महिरबानी डॉक्टर शेर साहब। अच्छा, इहो इन हवाले सां मैडम खे सभ खां पहिरीं त मुबारक हुजे त उन्हनि जो नाविल जेको आहे सो सिलेबस ते अची वियो आहे ऐं MA जे सिलेबस ते अची वियो आहे। त यकीनन तव्हांखे मुबारकूं, तव्हांजो किताब सिलेबस ते अची वियो। ख़ैर मुबारक दादा, वॾी ख़ुशी थी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ। जी। अच्छा, ऐं यकीनन इन ते हाणे जेके असांजा नौजवान स्कॉलर्स आहिनि उहे पेपर्स बि लिखंदा ऐं उन हवाले सां रिव्यूज़ बि कंदा, त इहो हिकिड़ो ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं इहो आम पढ़ंदड़ ताईं वरी ॿिए नए अंदाज़ में बि पहुचंदो इहो नाविल। अच्छा, इन नाविल ते जेको आहे सो अकबर साहब अव्हां बि लिखियो आहे,
डॉक्टर साहब बि लिखियो आहे, इतफ़ाक़ सां मूं बि लिखियो हिकिड़ो नंढो टुकड़ो, पर उन में मुंहिंजी हिकिड़ी जेको आहे सो हुई त ॻाल्हि त जेके नॉविल में शाह साईं जा बेत ॾिना विया आहिनि उहे तमामु घणा आहिनि, जंहिंजे करे नॉविल जी जेका स्टोरी आहे उहा स्लो थी वञे किथे न किथे। उन्हनि बेतनि जी सम्झाणी आहे या उन्हनि उहे ॾिनल आहिनि त किथे न किथे उहा जेका एक्चुअल स्टोरी आहे उहा स्लो थी वञे। तव्हांजो इन हवाले सां छा ख़्यालु आहे? इहो सुवालु असां मैडम खां बि कंदासीं। इहो मूं पंहिंजे हुन पीस में लिखियो बि हो ऐं मूंखे इहो फील थियो त किथे न किथे उहा नॉविल जी जेका टेम्पो आहे उहो स्लो थो थी वञे। कलीम साहब, तव्हां सुठा पढ़ंदड़, अकबर सुठा साहब। लिखंदड़ आहियो ऐं तव्हां पाण नक़ाद बि आहियो, त तव्हांजे पॉइंट ऑफ व्यू खे अहमियत आहे। ऐं जीअं असां चवंदा आहियूं त लेखक खे आज़ादी आहे त हू कुझु बि लिखे, तीअं असां बि लेखकनि खां इहा आज़ादी, नक़ादनि जी हैसियत में असां बि लेखकनि खां आज़ादी वठंदासीं त नक़ाद खे बि इहा आज़ादी ॾियो त हू जेको दिलि चवे सो चवे। पर नक़ाद जी आज़ादी ऐं राइटर जी आज़ादी में फ़र्क़ु इहो हूंदो आहे त राइटर सब्जेक्टिव हूंदो आहे ऐं नक़ाद ऑब्जेक्टिव हूंदो आहे। त नक़ाद जी जेका आज़ादी आहे उहा हुनजी पंहिंजी विल ऐं विश जे बजाए उहा जेको बि ऑब्जेक्टिवली किताब में आहे उनजे मुताबिक़। हाणे किताब में तव्हांजी इहा ऑब्ज़र्वेशन आई आहे त हू शाह जे बेतनि जे करे नाविल स्लो थी थो वञे, त बिल्कुलु तव्हांजी इन राय जो एतिराम बि आहे। ऐं मां त सम्झंदुसि त तव्हां मैडम खां सवाल पुछियो आहे त मैडम इन जो जवाबु ॾिए, पर मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त मैडम खे इन सुवाल जो जवाबु न ॾियणु खपे, छो जो मैडम नाविल त लिखी छॾियो, हाणे मैडम उन में तरमीम त कोन करे सघंदी। तंहिंजे करे जेका बि तनक़ीद जेका थिए, जाइज़ हुजे या नाजाइज़ हुजे, मुंहिंजो ख़्यालु ज़ाती आहे त जाइज़ थोरो हिन ते ॻाल्हाईंदो अकबर साहब। उनजो जवाबु ॿिया ॾियनि त बहितर आहे, राइटर खे न ॾियणु खपे, मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे। पर जेकॾहिं मैडम इन ते ॻाल्हाइणु चाहे त मोस्ट वेलकम। आऊं अकबर साहब इन ते ॻाल्हाइणु चाहींदुसि हिकु ॿ जुमिला। जी मैडम, जी जी सर। जी मैडम, अच्छा इहे ई चयो त मूंखे ख़ुशी थी त तव्हां हिकु राइटर जे हक़ खे तस्लीम कयो, पर अगरि केरु पुछणु चाहे थो त मूंखे इहो ताजुब थो थिए त उहो स्लो कीअं थो थिए जॾहिं उहो हुनजे अंदरि जे आवाज़ लाइ सिर्फ़ु 2 या 3 सीटूं अचनि थियूं त उनजी रवानी में फ़र्क़ु मुंहिंजे ख़्याल में त न अचणु घुरिजे, बल्कि उनखे इहा ताक़त ॾिए थो इन्हनि डायलॉगनि या इन सिर्फ़ु मंज़र खे हिकिड़ो बैत जेको आहे उहो उभारे सही तरीक़े सां अॻियां आणे थो जान बीबीअ जी कैफ़ियत खे। त जान बीबीअ जे अंदरि में हींअर कहिड़ी उथल पुथल आहे जेका असांजे कलम में शायदि एतिरी ताक़त न हुजे जेतिरी लतीफ़ में ताक़त आहे। त मुंहिंजे ख़्याल में त जान बीबीअ जो इज़हार जेको आहे इहो उनखे रोके नथो या स्लो नथो करे। बाक़ी अगरि भुट्टो साहब खे इहो लॻो आहे त पोइ मां माफ़ी वठंदुसि। न, माफ़ी तव्हां छो माफ़ी न वठंदो? न मैडम, इहो जेको आहे सो जेको आहे सो माफ़ी जी त ॻाल्हि ई कोन्हे का। कलीम इज़ अवर ब्रदर, पर मां उसूली ॻाल्हि थो कयां त राइटर खे जेको लिखी छॾियो न राइटर, हा जेकॾहिं हुन कंहिंजी दिलाज़ारी कई आहे या हुन कंहिंजी दिलाज़ारी में बि जेकॾहिं हू पंहिंजो पाण खे राइट सम्झे थो, हक़ ते सम्झे थो, त पोइ बि माफ़ी वठण जी ज़रूरत कोन्हे। बाक़ी कंहिं ॿिए हवाले सां कंहिंखे कयो आहे या घटिताई ॾेखारी आहे कंहिंजी, या छा हुनखे वाकई अफ़सोस थियो आहे त मूंखे न लिखणु खपे आहे, पोइ त भले उहो माज़रत बि करे। पर आउं इन ख़्याल जो आहियां त राइटर जेको लिखी छॾे थो, पोइ जेकॾहिं हू इहो पछताए थो त मूं ग़लति लिखियो आहे, पोइ त ठीकु आहे, पोइ त भले माफ़ी वठे। पर जेकॾहिं हू सम्झे थो त मूं लिखियो आहे सही ऐं माण्हुनि खे या कंहिं बि दोस्त खे, कंहिं असांजे प्यारे खे इहा ॻाल्हि न वणी आहे उनजे करे माफ़ी थो वठां, पोइ अहिड़ी माफ़ी न वठणु खपे। जी जी बिल्कुलु, इन ॻाल्हि जो मां बि क़ाइल न आहियां। ऐं हिकु त लिटरेरी क्रिटिसिज्म जे प्रिंसिपल्स जे हवाले सां ॻाल्हायां थो। जी जी ऐं ॿियो त मैडम असांजी सीनियर लेखक आहे ऐं उन्हनि खे त मूंखां त बिल्कुलु बि इहो ठही कोन थो त माफ़ी वठण जो। ॿियो त माफ़ी जे लाइ इहा जेको आहे सो कोन हो, इहो हिकिड़ो ओपिनियन आहे हर पढ़ंदड़ जो ऐं हर क्रिटिक जो जेको आहे सो जेको बि किताबु उनजे साम्हूं हूंदो आहे उनजे हवाले सां डिफरेंट ओपिनियन्स जुड़ंदा रहंदा आहिनि। थी सघे थो जेकॾहिं वरी मां इहो किताबु वरी ॿीहर पढ़ां त मुंहिंजा ख़्यालात वरी कुझु ॿिया हुजनि, त इहो उनजो अदब सां हूंदो आहे। छो जो उनजी असां इहो अक्सर डिस्कस कंदा आहियूं
त टेक्स्ट जी का हिकिड़ी माना कोन हूंदी आहे, उहो मल्टीपल उन जूं मानाऊं हूंदियूं आहिनि। ऐं थी सघे थो त हींअर जेकॾहिं मां वरी उनखे ॿिए तरीक़े सां पढ़ां, ॿिए फ्रेम ऑफ माइंड में पढ़ां, त मूंखे वरी ॿियूं ॻाल्हियूं सम्झ में अची वञनि, ऐं उहा जेका ॻाल्हि लिखी आहे थी सघे थो मां पंहिंजी ॻाल्हि पाण ई रद्द करे छॾियां। ईअं बि कॾहिं कॾहिं थींदो आहे। त डॉक्टर साहब इन हवाले सां कुझु चवणु पिया चाहियो? डॉक्टर शेर साहब। हिकिड़ो मिंट थोरो हिकिड़ी ॻाल्हि आऊं तव्हांखे पंहिंजी ॿुधायां ज़ाती। जी सर। मूं ॿ नाविल हिकिड़ा अहिड़ा पढ़िया हुआ जॾहिं उन्हनि नाविलनि ते मूं नोट्स जीअं हाशी ते लिखंदो हुउसि, पोइ लिखिया हुअमि त उहे नोट्स मुंहिंजा को उन नाविल जी फेवर में कोन हुआ ऐं उन्हनि नाविलनि लाइ वणंदड़ कोन हुआ। घणे अरसे खां पोइ वरी जॾहिं मूं उन्हनि खे ॿीहर पढ़ियो त मूंखे पंहिंजा जेके कमेंट्स हुआ उहे ॾाइणा पिया किताब तां, ऐं मूंखे नाविल वधीक वणियो ऐं वधीक सुठो लॻो। वरी ऑन द कॉन्ट्ररी तव्हांखे ॿियो ॿुधाए छॾियां त मूं हिकिड़ा ॿ नाविल अहिड़ा पढ़िया हुआ जेके 1980 जे ॾहाके में मूं पढ़िया हुआ, ऐं उन्हनि नाविल मूंखे तमामु घणो मुतासिर कयो। पोइ उहे नाविल मूंखे वरी अॻिते हली जॾहिं ॿियो दफ़ो मूं नज़र मां कढिया त मूंखे पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू खे वरी तरमीम करणी पई, त मूंखे उन वक़्त में अलाए छा हो, कहिड़ी कैफ़ियत मूं ते तारी हुई जो मूंखे नाविल वणिया, मूंखे हींअर नाविल उहे नथा वणनि। त ईअं थिए थो त कॾहिं असां पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू खे बि तब्दील कंदा आहियूं, त ऐं करण बि खपे। कोई असां अहिड़ी असांजी ॻाल्हि लोह ते लीको त आहे कोन को जो असां चई छॾी त उहा ई सचो आहे ऐं ॿिए कंहिंजी न आहे। असां माण्हू आहियूं, जहिड़ी ॻाल्हि कयूं था अॼु ई कयूं था, सुभाणे थी सघे थो ईअं असांजी न हुजे। जी जी, हाणे अॻिते कयो। मां थोरो ॻाल्हाईंदसि त इन नावल जो जेको आहे हुनमें मां अॻी चई चुकी आहियां त जान बीबीअ जी माउ जेका आहे उहा बि लतीफ़ जी आशिक़ हुई, ऐं नंढपण खां जान बीबी पढ़ंदी ऐं सम्झंदी आई आहे। ऐं तारिक ख़ान ऐं जान बीबी जेके हिक ॿिए खे तोहफ़ो ॾियनि था पहिरियों, त उहो बि शाह जो रिसालो ई आहे। इहो जान बीबीअ जो इश्क हो लतीफ़ सां। जी जी। त उनजो अगरि रोए थी त उहो पार कोन थी कढे, उहो पंहिंजे ॾुख जो इज़हार लतीफ़ सां करे थी। ऐं लतीफ़ अहिड़ो ई आहे, हर कैफ़ियत में गॾु रहण वारो आहे, ऐं उहो रोके नथो। लतीफ़ किथे बि कंहिंखे बि रोके नथो। चाहे तव्हां उन आर्टिकल लिखो था, तव्हां कंहिं बि अगरि लतीफ़ आयो आहे उहो हुनखे रवानी ॾींदो। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे। डॉक्टर साहब शायदि ॻाल्हायो पिए। डॉक्टर जी मैडम तव्हांजी ॻाल्हि पूरी थी। अच्छा डॉक्टर साहब जी तव्हां इन हवाले सां। जी जी बिल्कुलु, मूं इहा ई ॻाल्हि करणु पिया चाही त ही जेको शाह जो रिसालो आहे इन घर जो ॼण त भाती आहे, ऐं हुन सां एतिरो प्यारु ॾेखारियो वियो आहे, हर माण्हू हुन ते ॻाल्हाए थो, ऐं बाक़ाइदे बैतनि खे एॾी रवानी सां हुनखे हुन में पढ़ियो थो वञे। त असांखे इन मां सिखणु बि खपे त शाह साईं असांजे ॼण त दर्द जो मदावा ऐं असांखे कंसोल थो करे, असांजी आथत थो बणिजे। ऐं ही ईअं न आहे त हू जेको आहे सो नाविल सिलो थो थिए, बल्कि नाविल जो टेस्ट आउं सम्झां थो त लतीफ़ साईं जे बैतनि सां अञा नाविल जो जेको रीडिंग टेस्ट आहे उहो वधी थो वञे, उनजो मुल्ह वधी थो वञे। बल्कि मूंखे जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कई त डॉक्टर नवाज़ अली शौक़ साहब असांखे हिकिड़ो शेर ॿुधाईंदो हुयो, उहो यादि आयो पए, उहो आउं शेयर करणु चाहींदुसि। डॉक्टर शौक़ साहब ॿुधाईंदो, शेर त अलाए कंहिंजो आहे पर असांखे शौक़ साहब ॿुधाईंदो त संदम अफ़सान ए गम आ बगोड़ा, संदम अफ़सान ए गम आ बगोड़ा, अञा बि हू चवे थो मुख़्तसिर कर। त जेॾो दर्द हुननि जो आहे, जहिड़ो कर्ब आहे, जेतिरी अहसासनि जी शिदत आहे, त आउं सम्झां थो त लतीफ़ साईं जा बैत अञा हुन में कुझु वधीक हुजणु खपनि। जी डॉक्टर साहब, इहो हर रीडर जी वरी पंहिंजी टेस्ट थी थिए, ऐं जेको आहे सो उहो वरी जेको आहे सो पंहिंजे सब्जेक्ट सां ई जेको आहे सो उहो रिलेट कंदो आहे। अव्हांजो बि शाह लतीफ़ सब्जेक्ट आहे, अव्हांजी बि जेको आहे सो काफ़ी रिसर्च वर्क थियल आहे, त उहो तव्हांखे वरी वधीक अट्रैक्ट कंदो नाविल में। पर जेको आहे सो मुंहिंजो जेको ओपिनियन हो उहो इहो हो, पर थी सघे थो त मां वरी जॾहिं पढ़ां नाविल त वरी मुंहिंजो ओपिनियन चेंज थी सघे थो। अच्छा जेको आहे सो हाणे लतीफ़ साईं असांजे लाइ एॾो ॻरो आहे जो को लफ़्ज़ बि हेठि मथे थी वियो त सिंधी असांजी खल लाहे छॾींदा। इन करे जेको आहे सो पाण जेको आहे सो नाविल ॾे था हलूं,
शाह साईं असां लाइ जेको आहे सो एतिराम वारो आहे, मोहतरम आहे, असांजो रहबर आहे। ऐं जेको आहे सो लतीफ़ साईं खे जेको आहे सो इन डिस्कशन मां जेको आहे सो एतिराम जे करे जेको आहे सो वधीक ज़िक्र नथा कयूं। साईं अकबर साहब, तव्हां हिननि नाविल जे हवाले सां असांखे ॿुधाइजो, हिन टेक्निक जे हवाले सां ऐं किरदार निगारी जे हवाले सां थोरो असांखे ॿुधाइजो, त पोइ वरी असां ॿिया कमेंट्स अचनि पिया उहे खणंदासीं। हिन नाविल जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। जीअं त ही हिकु वॾो नाविल आहे, ज़ख़ीम नाविल आहे, त रुगो नाविल जीअं अॼुकल्ह मुख़्तसिर नाविल अचनि पिया, त उन में जीअं असां ॾिसंदा आहियूं त कहाणी में असांजो को हिकिड़ो इशू या ज़िंदगी जो को हिकिड़ो आस्पेक्ट हूंदो आहे या हिकिड़ो थीम हूंदो आहे, उनखे असीं खणंदा आहियूं। नाविल में ज़ाहिर आहे, ऐं वॾे नाविल में वरी घणा थीम हूंदा आहिनि, घणियूं शयूं हूंदियूं आहिनि, ऐं उन जा सकाफ़ती, सियासी, समाजी, जमालियाती, फ़नी, इहे सभु पहलू वॾनि नाविलनि में अची वञनि था। त आउं इन्हनि जो हिकिड़े हिकिड़े करे इन्हनि जो थोरो जाइज़ो मुख़्तसिर वठंदुसि। घणो ॻाल्हाईंदुसि, नाविल एतिरो वॾो आहे जो हिन ते त कई कलाक खपनि ॻाल्हाइण जे लाइ। पहिरियों जेको नाविल जो उथंदे जेको तारुफ़ शुरू थियो थो, उहो सकाफ़ती हिसो आहे नाविल जो। हाणे जेको मूं चयो न 80 सुफ़ा नाविल जा जेको हिकिड़ो सकाफ़ती डॉक्यूमेंट अहिड़ो आहे, ॿोली जे हवाले सां ऐं कल्चरल एक्टिविटीज़ जे हवाले सां, घरेलू शादियूं, शादियुनि ते कीअं थिया माण्हू, कोहिस्तान जा माण्हू मेंदियूं खणियो अचनि, कीअं था गीच ॻाइनि, कीअं उन्हनि जूं जेके मुलाज़माऊं या वरी शादी ते गीच ॻाइण वारियूं, या केरु हिन ते ॻाल्हि ते नाराज़ न थिए त कोहिस्तान जूं जेके मिरासी औरतूं आहिनि, छो जो मिरासियुनि जो कमु ढोल ॻाइण वॼाइण आहे, त उहे औरतूं बि ॻाइदियूं वॼाईंदियूं आहिनि। त उहे ॻाइण वॼाइण वारियूं कीअं घोर वठनि थियूं, कीअं हिक ॿिए सां चर्चा गबा कनि थियूं, कीअं मुलाज़माऊं ऐं पंहिंजो मिरासियूं पाण कीअं नचनि थियूं, कीअं महफ़िल खे ख़ूबसूरत बनाइनि थियूं। इहो हिकिड़ो मिसमराइज़िंग हिसो हो नाविल जो। जॾहिं इहे हूअं त 80 सुफ़नि जा अॼुकल्ह नाविल पिया अचनि, पर 80 सुफ़ा त रुगो हिन जो हिकिड़ो तारुफ़ आहे, नाविल जो इंट्रोडक्शन आहे, ऐं उहो ॾाढो ख़ूबसूरत आहे। ऐं मूं हुन ते लिखी छॾियो त हिन ते त कोई जीअं हफ़ीज़ कुंबर साहब असांजे प्यारे दोस्त जो आयो टीवी सीरियल आयो न, त हथे गुल मेहंदी, तीअं बिल्कुलु ई उन स्टाइल जो आहे, लेकिन वधीक जानदार, वधीक ख़ूबसूरत आहे। जेकॾहिं कोई मूंखे केरु ॿुधे, मुंहिंजी केरु ॻाल्हि ॿुधे, कोई टेलीविज़न जो मालिक, कोई डायरेक्टर, त हिन हिसे ते हिकु ख़ूबसूरत या त डॉक्यूमेंट्री तयारु थी सघे थी, या ख़ूबसूरत हिकिड़ी सीरियल तयारु थी सघे थी सकाफ़ती हवाले सां। ॿियो, हिन नाविल जी जेका रोमानवी कहाणी आहे, उहा तक़रीबन आउं बयानु करे ई वियो आहियां, वरी बि उन ते थोरो ॻाल्हाईंदुसि। पर हिन नाविल जा कुझु सियासी पासा बि आहिनि। यानी तारिक ख़ान जेल में बि पवे थो, साल ॾेढ तारिक ख़ान जेल हलियो वञे थो। उहो जेल में छो पवे थो, त बलूचिस्तान जे जेका हलंदड़ जेके कुझु आहे स्ट्रगल आहे, त उन में बलूचिस्तान जे हलंदड़ स्ट्रगल में तारिक ख़ान ऐं तारिक ख़ान जे ख़ानदान जा कुझु ट्रांसपोर्टर्स आहिनि, जेके जेके जबलनि में लिकल माण्हू आहिनि, जेके रूपोश आहिनि, जिन जे पोयां भाउ भरियल आहे, उन्हनि जी मदद कनि था, उन्हनि खे खाधो खुराक पहुचाइनि था। त उहो को किथे पकड़िजे थो या ईअं शक में उन में गिरफ़्तारियूं इलाही थियनि थियूं, ऐं तारिक ख़ान खे बि गिरफ़्तार कयो वञे थो, ऐं उनखे साल ॾेढ जे लाइ जेल में बि विधो वञे थो। ऐं इन हवाले सां जॾहिं उहो पवे थो, त उन ते इलाही सियासी बहस बि मौजूदु आहे। हिकिड़ो इहो आस्पेक्ट बलूचिस्तान वारो आहे। ॿियो आस्पेक्ट जेको आहे उहो कराची वारो आहे। त कराची में सिंधी ॿोली, सिंधी माण्हुनि जी निधणकाई ऐं सिंधी माण्हुनि जी जेका कसम परसी हुई, हाणे त माशाल्लाह सिंधियुनि जो जाम इनफ्लो आहे, पर ही उन वक़्त जी कहाणी आहे अॼु खां, यानी जेको उन दौर जो कहाणी आहे, त उहा वञी इहा तक़रीबन जेको ॾहाको वञी बीहे थो, इहो 80 वारो या 90 वारो ॾहाको, पर 80 वारो ॾहाको मुंहिंजे ख़्याल में वधीक बहितर आहे, या 70 वारो ई विन, कुझु चई नथो सघिजे। त उन हवाले सां उहो जेको नाविल उहो हिसो वञी थिए थो, त उन में कराची में छा सिंधियुनि जी हालत हूंदी ऐं ॿोली जी छा हालत हूंदी हुई। असांखे ख़ुदि यादि आहे 80 वारे ॾहाके में उहो इतफ़ाक़ सां कराची ईंदे को सिंधी मिली वेंदो त असां वञी हथु मिलायूं, साईं तव्हां सिंधी आहियो। उहा सूरत हाल हूंदी हुई, ऐं उन दौर जी अकासी बि सुठी थियल आहे ॿोली जे हवाले सां। इहो हुनजो हिकिड़ो सियासी पहलू बि हिन नाविल में आहे।
लतीफ़ शनासी ते डॉक्टर साहब ॻाल्हाए चुका आहिनि। मूंखे लतीफ़ शनासी जे हवाले सां जेके बैत इस्तेमालु थियल आहिनि उहे मौक़े जी मुनासिबत सां आहिनि। लतीफ़ सां असांजी बि मोहबत त हर सिंधी जी आहे, पर असांजी दिलचस्पी बि रही आहे। डॉक्टर शेर जी ऐं मुंहिंजी त हिकिड़ी सम्झो त असांजी करियल एक्टिविटी बि इहा रही आहे त लतीफ़ ते कॾहिं असां कुझु प्रोग्राम बि कराईंदा हुआसीं, गुफ़्तगू कंदा हुआसीं गॾिजी। त लतीफ़ जा जेके बैत आहिनि उहे मौक़े जी मुनासिबत सां आहिनि। हाणे जंहिं कैफ़ियत मां जान बीबी गुज़रे पई, उहे 3 कैफ़ियतूं आहिनि त 2 कैफ़ियतूं, पर हिकिड़ी तरतीब आहे हुननि में। हाणे थोरो ऐं शाह जे जेके सुरमियूं आहिनि उन्हनि ॾे हलियो वञा त मिसाल ससुई आहे त ससुई खे पहिरीं विसाल नसीब थिए थो, पोइ फिराक। ससुई इहा सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त शाह जे सुरमियुनि वटि विसाल पहिरीं आहे। ससुई खे विसाल पहिरीं मिले थो, फिराक पोइ। मूमल खे विसाल पहिरीं मिले थो, फिराक पोइ। लीला चनेसर वारे किसे में लीला खे विसाल पहिरीं मिले थो, फिराक पोइ। त सोणी खे विसाल मिले थो ऐं जंहिं वक़्तु फिराक मिले थो त हुनजो मौत थिए थो। त ही बि अजीब ॻाल्हि आहे। जिते लतीफ़ फिराक जो शाइर आहे, उते लतीफ़ विसाल सां किरदार खे रोशनाइज़ कराए थो, तॾहिं हुनखे फिराक जी ख़बर पवे थी न। महबूब खे जिन ॾिठो ई कोन्हे, महबूब खे जिन माणियो ई कोन्हे, या महबूब सां मुलाक़ात ई कोन्हे, त उन्हनि खे दिलि में फिराक वारी उहा कैफ़ियत पैदा थींदी कीअं? महबूब खे जॾहिं एतिरो ॾिसबो तॾहिं न। त हिन वटि जेके कैफ़ियतूं आहिनि, या कहाणी जो जेको सिटाव आहे, हुन में जेके कैफ़ियतूं तरतीब वठनि थियूं, उहे इहे थियूं वठनि त जान बीबी वटि पहिरीं फिराक आहे। हू इश्क जी जॾहिं इंतहा ते पहुचे थी, तॾहिं हुनजो फिराक विसाल में तब्दील थी वञे थो, ऐं विसाल बि तवील आहे। उन तवील विसाल खां पोइ वरी फिराक आहे। इहो ॿिए हंधि मूं घटि पढ़ियो आहे। आमतौर ते कहाणियुनि में इहो हूंदो आहे त फिराक फिराक फिराक, आख़िर में विसाल थियो। अंग्रेज़ी जो जुमिलो ईंदो आहे त एंड दे लिव्ड हैप्पीली एवर आफ्टर। कल्ह ॾिठासीं ख़ुशि वेठा हुआ। किसनि कहाणियुनि में पढ़ंदा हुआसीं न, कल्ह ॾिठासीं ख़ुशि वेठा हुआ। सो कल्ह ॾिठासीं ख़ुशि न वेठा हुआ। उन खां पोइ वरी हाणे हिते मैडम मुघाणी साहिबा जेको आहे, अलाए ख़बर न आहे, ज़ाती ज़िंदगी में अज़ियत पसंदि आहे अलाए छा, जो एतिरी वीचारी खे फिराक ॾेई 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 वरी विसाल ॾेई वरी फिराक ॾिनेसि। पर जीअं त ही असली कहाणी ते मबनी नाविल आहे, असली हक़ीक़ी कहाणी आहे, ऐं इन कहाणी जी थोरी घणी ख़बर वरी मूं बि वरिती आहे। छो जो नाविलनि खे जॾहिं पढ़ंदो आहियां त उहो रुगो नाविल ते महदूद कोन रहंदो आहे। जेको मूंखे नाविल वणंदो आहे त उनजे बारे में ॿिए हंधा बि ॼाण हासिल करण जी कोशिशि कंदो आहियां। इहो किरदारु जेको मानी खाइण वारी ॻाल्हि ॿुधाई, इहो किरदारु गोश्त सां गॾु गोश्त जी बूटी वात में विझी वरी हुन सां गॾु बसर। मैडम इहे ॻाल्हियूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे? हाँ, इहा मानी असांजे घर में खाधी वई। इहा मानी तव्हांजे घर में खाधी ऐं मूंखे ख़बर आहे त तारिक खान जो ख़ानदान मां ई तव्हां आहियो। छो जो तव्हां जेकॾहिं जान बीबी जे ख़ानदान मां हुजो आहे त जान बीबी खे एतिरो न रुआड़ियो आहे तव्हां। तव्हां भले हिमायत में हुजो, पर लाशवरी तौर ते आउं ॾिसां थो त तव्हां तारिक खान सां कुझु वंगार वेही विया आहियो। तारिक खान खे घटि रुआड़ियो अथव, परेशान कयो अथव, ऐं उनजे करे जो तारिक खान थी सघे थो तारिक खान तव्हांजे ख़ानदान जो हुजे, या हा अॻे ई उहो ज़ाल जो सतायल हो न। उहो त ठीकु आहे, ज़ालुनि जो सतायल त हाणे अक्सर किरदार हूंदा आहिनि। अच्छा, हाणे ॿियो हिकिड़ो एस्पेक्ट उहे आहिनि फैमिली इश्यूज़। हाणे जीअं त मैडम ॿाहिरि जी दुनिया असांखे घणो ॾिसे थी, मुशाहिदो मैडम कनि था, लेकिन ज़ाहिर आहे ॿाहिरि जी दुनिया जो तजुर्बो घटि आहे, मुशाहिदो घणो आहे मीडिया जे ज़रिए या ॿिए कंहिं ज़रिए सां। लेकिन घरेलू ज़िंदगी जो मैडम जो जेको आहे तजुर्बो ज़्यादा आहे, त उन में उन फैमिली इश्यूज़ ते तमामु ख़ूबसूरत अंदाज़ सां लिखियो आहे। त हाणे उहे फैमिलीज़ कीअं आहिनि? हमल ख़ान जी फैमिली, हाणे हमल ख़ान जी वरी जेका भेण आहे उहा महराब ख़ान जी माउ, इहो फैमिली जो हिकिड़ो हिसो थी वियो।
ॿियो वरी जेका हमल ख़ान जी ज़ाल आहे, छा नालो आहे उनजो, पंहिंजो अमीर बेगम। वरी अमीर बेगम जो पंहिंजो ख़ानदान, अमीर बेगम जी भेण जो पुट जंहिंसां हुन शादी पे कराई पंहिंजी हिनखे। वरी हिननि जा जेके आहिनि अमीर बेगम जा जेके भाउ आहिनि, वरी उन्हनि जो ख़ानदान। ख़ुदि अमीर बेगम जो किसो त ख़ुदि कोहिस्तान में छोकिरियूं जो घटि ॼमण ऐं घटि ॼमण खां पोइ नंढे हूंदे पोती विझण, इहो ॾिसो न, इहे एस्पेक्ट आहिनि समाजी एस्पेक्ट जेके घटि नावलनि में अचनि था। इन्हनि ते ॾिसण जी ज़रूरत आहे त छोकिरियुनि जो मङणो छोकिरियुनि जे पैदा थियण शर्ती कयो वञे थो, कयो वेंदो हो, हाणे त ख़बर न आहे, पर नाविल वारे ज़माने में या क्लासिकल असांजो जेको ज़मानो हो उन में कोहिस्तान खां अलावा ॿाहिरि बि हो, पर कोहिस्तान में त माना छोकिरी ॼाई ऐं हुनखे पोती विझी वेंदा हुआ त छोकिरियूं घटि थियूं थियनि, छोकिरा घणे, सुभाणे असांजे छोकिरनि जी मतिलबु शादी न थिए। त ईअं ई हुन ते जेको आहे अमीर बेगम ते बि नंढे हूंदे पोती विधी हुई, हमल ख़ान जे पीउ। इहे जेके फैमिली इशूज़ आहिनि इहे पाण में, ऐं हुन खां पोइ जेको हुनजी तारिक ख़ान जी घरवारी आहे शहनाज़, उहा कीअं थी तड़पे, उहा कीअं थी बेचैन थिए, ऐं उहा कीअं थी उनखे, हालांकि थोरो घणो जहिड़ो करे उनखे किरदार खे टारगेट कयो वियो आहे, नदियो वियो आहे, पर मां त सम्झां थो त हुन जेकी कुझु बि तड़पी पए उहा हक़ बजाने बि हुई। ज़ाहिर आहे हुनजो अहिड़ो ख़ूबसूरत हस्बैंड जेको आहे ॿी कंहिं छोकिरी में दिलचस्पी वठे पियो, त इहो ज़ाल जो हक़ आहे त उन ते हू एतिरो रिएक्शन करे। पोइ वरी उहो नंढड़ियूं जमालियाती जेके ॻाल्हियूं आहिनि जेके दिलि खे छुहंदड़, ऐं मसलन मैडम हुनजी जेको कई आहे त ज़ाहिर आहे माण्हू इमेजिनरी किरदार सम्झी हुन ते पढ़ंदड़ बि उन में इन्वॉल्व थी वञे थो। ऐं हिकिड़ो मंज़र डॉक्टर साहब जेको ॿुधायो, वरी आउं ॿियो मंज़र ॿुधायां त तारिक ख़ान जे वक़्त में जान बीबी खे वठी शॉपिंग कराइण जे लाइ वञनि था, त तारिक ख़ान हुनजे लाइ जुती पसंदि करे थो, जुती पसंदि करे, ऐं दुकान वारे जे बजाए हू हुनजे पेरनि में वेही वञे थो, हुनजो पुराणो सैंडल लाहे ऐं उहा जुती हुनखे पंहिंजे हथ सां पाराए थो। इहो हिकिड़ा तमामु हिकिड़ी नफ़ीस ऐं हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़ो वॾेरो, असांजो आम वॾेरो जेको आहे उहो औरतुनि खे पेर जी जुती सम्झे थो, पर कोई वॾेरो जेको आहे उहो औरत जे पेर में पाण जुती पाराए थो। इहा औरत जी इज़त आहे, अज़मत आहे। अॻे आऊं चई चुकुसि त बहराब ख़ान जी माउ एतिरी यानी पावरफुल ॾेखारी आहे जो कबीले जे सरदार खां बि पंहिंजो फ़ैसिलो नथी करण ॾे, हुन ते डोमिनेंट थी वञे थी। अॻिते हली पोड़ी जॾहिं थी वञे थी त वञी बहराब ॿी शादी करे थो। इहो हिकिड़ो अलॻि एस्पेक्ट आहे त उहा कीअं साम्हूं थियनि थियूं, फ़ैसिला थियनि था कोहिस्तान में, कीअं राज अचनि था, साम्हूं वेहनि था, ॻाल्हियूं थियनि थियूं, फ़ैसिला थियनि था। इहे सभु नंढियूं 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 खोड़ शयूं, गैलेक्सी ऑफ इवेंट्स आहे। उहा गैलेक्सी ऑफ इवेंट्स में माण्हू गुम थी थो वञे, शहर में हलियो थो। सची ॻाल्हि इहा आहे त जॾहिं 750 सुफ़्हनि जो नाविल मूं पढ़ी पूरो कयो हो, त ही नाविल मूं 2 दफ़ा पढ़ियो आहे, हिकु दफ़ो न 2 दफ़ा पढ़ियो आहे। तंहिंजे करे मूं 750 न 1500 सुफ़्हा पढ़िया आहिनि। त इहो नाविल ख़तमु कंदे मूं ते उदासी तारी थी वई हुई, ही नाविल अञा हले आहे, ही ख़तम ई न थिया, नाविल हलंदो रहे आहे, छो जो मुंहिंजी ख़ुदि जी कैफ़ियत जेका आहे उहा हिन नाविल पढ़ंदे पढ़ंदे पल पल तब्दील थी रही हुई। ख़ुसूसन जंहिं वक़्त में शाह जा बैत पढ़ी रही हुई, उन कैफ़ियत मां ख़ुदि बि गुज़री रहियो हुउसि, ऐं उन ॾींहंनि में मूं शाह खे घणो पे पढ़ियो। शाह जो रिसालो हर वक़्तु मूंसां गॾु बि हूंदो, इत्तफ़ाक़ इहो इत्तफ़ाक़ थिए। ऐं उन्हनि ॾींहंनि में मैडम मोगानी खे ख़ुदि खे बि ख़बर आहे त आउं शाह जे मामले में केतिरो पढ़ी रहियो हुउसि। त इत्तफ़ाक़ सां उहा हिकिड़ी कोइंसिडेंस थी वियो, जीअं त आउं पाण बि शाह पढ़ी रहियो हुउसि ऐं उन्हनि कैफ़ियतुनि मां गुज़री रहियो हुउसि, वरी उहा साॻी शइ जॾहिं ॾिसी रहियो हुउसि त आउं इन्वॉल्व थी रहियो हुउसि उन कैफ़ियतुनि में। त हिन नाविल जो जेको कैफ़ियती पहलू आहे या एहसासाती पहलू आहे, उहो जूं एहसास त सब्जेक्टिव हूंदा आहिनि, मौज़ूई हूंदा आहिनि। जेका कैफ़ियत मूं ते तारी थिए थी उहा ॿिए पढ़ंदड़ ते इहो ज़रूरी न आहे। पर जेकॾहिं कोई माण्हू शाह लतीफ़ जो वाक़िफ़ आहे, शाह लतीफ़ खे पढ़े थो ऐं शाह लतीफ़ खे थोरो घणो सम्झे थो, थोरो घणो शाह लतीफ़ खे पूरो सम्झण वॾा माण्हू ई सम्झी सघनि था, असां नथा सम्झी सघूं, पर थोरो घणो जेकॾहिं को शाह खे सम्झे थो, उनजी कैफ़ियतुनि सां गॾु हले थो, शाह असांजी कैफ़ियतुनि सां करे छा थो,
शाह कहिड़ा टार्चर सेल खोले वेठो आहे, शाह वटि वॾा टार्चर सेल खोलियल वॾा उन टार्चर सेलनि में कीअं थो माण्हू तशद्दुद सहे। मोहब्बती लफ़्ज़ ॾाढा ख़राब थी ॻाल्हाया, बल्कि इहे कैफ़ियत मां उन टार्चर मां गुज़रे थो माण्हू। टार्चर ज़रूरी आहे माण्हू जे लाइ सहण, माण्हू में तब्दीली अचे थी। चवंदा न रंग लाती है हिना अकबर साहब हाणे मारोड़ा जहांगीरा असां ते टार्चर कंदा, कोन टार्चर कंदा, मुंहिंजो नालो ॿुधाए छॾियो। अच्छा, हाणे वरी मोहब्बत जी जेको हुन जो एस्पेक्ट आहे त ॿई शादीशुदा, जानवी बि शादीशुदा, तलाक वठी अची वेठी आहे, पर तलाक पर शादीशुदा हूंदे बि हुन सां रोज़ मिलंदी हुई, ऐं हू बि शादीशुदा, तारिक खान बि शादीशुदा, ॿई शादीशुदा आहिनि। ऐं हिते हिकिड़ो अखलाकी मसइलो बि थिए थो। जी जी, जानवी खे तलाक कोन थी थिए, हली थी वञे माइटनि ॾे, बस सेपरेशन थी, तलाक न पर सेपरेशन बिल्कुलु हो जेको तबलीग में हली थो वञे ऐं उनजे जेको जज़्बात में एतिरो हो थी थो वञे जो हू बिल्कुलु बि त्यागी थो वञे दुनिया। हाँ, मीर मोहम्मद जेको आहे जी हली थी वो वञे। तबलीग ते वेंदो आहे शायदि मुंहिंजे ख्याल में। जी जी हाँ, वो सेपरेशन, लव सेपरेशन, तलाक जे बजाय सेपरेशन लव मूंखे इस्तेमालु करणो आहे, त उहा सेपरेट थी वञे थी, हुनखे जहिड़ो हू छॾे ॾे थो ऐं उहो वरी वापसि वञे। त इहे ॿई इन अखलाकी हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे, जेके मुरविज अखलाक आहिनि, इहो ॿिन्ही जे लाइ ग़लति आहे। पर शालत बि चए थो त अकुल मत शर्म ॿई नींहं निहोड़िया, जॾहिं नींहं निहोड़े थो त अकुल बि चट त मत बि चट त शर्म बि चट। पोइ इहे अखलाकियात जूं हदूं जेके असांजूं मुरविज आहिनि उन्हनि खे इश्क टोड़े छॾे थो। इश्क हिकु अहिड़ो मुंहुं ज़ोर अंधी आहे, तूफ़ान आहे, जंहिंजे अॻियां अखलाकियात जा झूपड़ा नथा बीह सघनि, पंहिंजा कदम नथा जमाए सघनि। ग़लति सही जे असां हिते इन चकर में नथा इन करे पऊं जो हिते मामिलो इश्क जो आहे। इश्क खां सवाइ अफेयर हुजे, छोटी मोटी मोहबत हुजे, त पोइ भले इहे असां इहे मुरविज अखलाकियात ते लॻायूं, लेकिन जॾहिं मुंहज़ोर इश्क अचे थो तॾहिं माण्हू खां सभु कुझु विसरी थो वञे ऐं उन इश्क जे ज़ोर में सॼी ज़िंदगी पंहिंजी तबाह करे। मोहबत में त माण्हू साॻियो कंदो आहे न, कारोबार जो साॻियो कंदो आहे, माइटनि जो, हया शर्म जो, लोक जो, पर इश्क में साॻियो सिर जो ई लाहे छॾे त बाक़ी ॿियनि शयुनि जो कहिड़ो साॻियो, त हू सिर जो साॻियो बि लाहे छॾे थी, बंदूकुनि जे विच मां हिनखे तारीख़ खणी वञे थो ऐं हुन सां सॼी अमार उते गुज़ारे थी या आख़िर में अकेली थी वञे थी। त ही मोहबत खां वधीक ही इश्क जो दास्तान आहे। ॿियो जुज़ियात निगारी, रशियन नॉवेल मूंखे कंहिं दौर में शुरू में पढ़ंदोसि, मूंखे बोर कंदा हुआ, पर वरी जॾहिं थोरो सिक्योरिटी आई ऐं वरी पढ़ियोसीं त पोइ ॾाढा घणा वणण लॻा। अच्छा अकबर साहब हिकिड़ो अर्ज़ु जी, जीअं त ही हिकिड़ो तवील ऐं जामे नॉवेल आहे, इन ते मुख़्तलिफ़ पासनि खां तमामु घणो ॻाल्हाए सघिजे थो। असां ॻाल्हियुनि में सवा कलाक पूरो करे विया आहियूं, बाक़ी असां वटि 15 मिंट खनि बचा आहिनि, त कुझु सवाल आया आहिनि, जेकॾहिं इजाज़त हुजे त उहे वठूं। ऐं डॉक्टर ॾिसो सलीम साहब, तव्हां प्रोग्राम कंडक्ट कयो पिया न, तव्हांखे राइट आहे त तव्हां किथे बि कंहिंखे रोके ऐं उनखे, छो जो असां ॻाल्हाइण वारा आहियूं, असां इहो टाइम नोट कोन कंदा आहियूं, ॻाल्हाईंदा वेंदा आहियूं, पोइ जिते मुनासिब सम्झो उते असांखे तव्हां भले। न सर, तव्हांजो डिस्कशन तमामु प्यारो थी रहियो ऐं नॉवेल जे हवाले सां नवां रुख असांखे सम्झ में अची रहिया आहे, ऐं मां सम्झां थो त मूंखे वरी खां इहो नॉवेल पढ़णो पवंदो ऐं हिकु ॿिए फ्रेम ऑफ वक़्त सां पढ़णो पवंदो, ऐं जेको मां ज़रूरु इहो नॉवेल वरी ॿिए दफ़ा बि पढ़ंदुसि। अच्छा, हीअ असांजो खुशबू बलोच साहिबु आहे, हुन सवाल कयो आहे, ऐं इहो असां डॉक्टर शेर मेहराणी साहिब खां सवाल कयूं था, पोइ अकबर साहब अवां ॾे, ऐं जेकॾहिं मैडम पाण जवाबु ॾियणु चाहिनि त उहो मैडम बि ॾियनि। डॉक्टर साहब, खुशबू बलोच साहिबा चवनि थियूं जी जी, मूं सवाल पढ़ी वरितो आहे। असल में छा आहे त जेतिरो नॉवेल तवील आहे न, त ही हिकिड़े क़िस्म जी तमहीद आहे ऐं ही बोर कोन थी करे, बल्कि ही नॉवेल जे असुल स्टोरी ताईं पहुचण जे लाइ
जेको ईअं सम्झो त माण्हू खे ज़हनी तौर तयार करे थी, हिकिड़ो कल्चर ॿुधायो थो वञे हिन नाविल में। उन्हनि घराणनि जी उथ वेह, हुननि जो तौर तरीक़ो, समाजी हिसाब किताब जेको हुन में बिल्कुलु वाज़े कयो थो वञे, त माण्हू बोर कोन थो थिए हिननि नौकरनि जी ॿोली मां, न को जेको आहे सो हुनजी शादी जे जीअं अकबर साहब बिल्कुलु दुरुस्त चयो त हिन खे त महफ़ूज़ करणु खपे। त हिकिड़ी जेको सो समाजी जेके क़दर आहिनि उन्हनि खे, सकाफ़ती हिकिड़ो जेको रंग ढंग आहे उन्हनि खे महफ़ूज़ कयो वियो आहे नाविल में। नाविल सिर्फ़ु टेस्ट जे लाइ न हूंदो आहे, बल्कि इहे सभु शयूं बि नाविल महफ़ूज़ करे रखंदो आहे त असांजो कल्चर छा थो चए, असांजे सकाफ़त में छा आहे, या असांजी समाजी क़दर कहिड़ा आहिनि। ऐं सम्झा थो इहो बहितरीन मैडम इहो कयो आहे जो समूरे कल्चर खे वाज़े करे, उथ वेह खे ऐं जेके वैल्यूज़ आहिनि उन्हनि खे चिटो करे, उन खां पोइ नाविल जी असुल स्टोरी ॾांहुं अचे थी। ऐं ईअं बि न आहे त इहे को नाविल जी स्टोरी खां कटियल आहिनि, उन में ई नाविल जी जेका न ईअं सम्झो उनजो ग्राउंड तयारु पियो थो थिए। जीअं असां हिकिड़ी ख़ूबसूरत इमारत ॾिसंदा आहियूं त असांखे रुॻो मथां इमारत ॾिसण में ईंदी आहे, पर जेकॾहिं असां हुनजे ठहण जा मरहला ॾिसूं त उहा काफ़ी सारे उनजा बुनियाद हेठि पका पुख्ता धरतीअ जे उन में रखियल हूंदा आहिनि। त हीअ बि हिकिड़े क़िस्म जो उनजो बुनियाद आहे जंहिं ते स्ट्रक्चर नाविल जो क़ाइमु थियो आहे। जेतिरो ही तवील नाविल आहे त उनजो बुनियाद बि एॾो ई मज़बूत ऐं एतिरो तवील हुजणु खपे हा। बिल्कुलु तुज़ बुनियाद ॾिनो वियो आहे। अच्छा, हिकिड़ो ॿियो सुवाल आयो आहे असां वटि मैडम सीमा चांडियो साहिबा। इहा पाण तमामु बहितरीनु कहाणीकार आहिनि असांजूं सिंधी ॿोली जूं। मैडम पुछनि थियूं त मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे सभिनी खां, हिन नाविल बाबति न आहे जो मूं नाविल पढ़ियो न आहे, अधी खां माज़रत, त जदीद सिंधी नाविल में मौज़ूआती हवाले सां कहिड़ी नवाण जी ज़रूरत आहे? अकबर साहब या डॉक्टर साहब, मौज़ूआती हवाले सां कहिड़ी नवाण? हा, नाविल जा या अदब जा हिकिड़ा मौज़ू हूंदा आहिनि वक़्त, ऐं ॿिया मौज़ू हूंदा आहिनि मुस्तक़बिल। किस्सा हुजनि, कहाणियूं हुजनि, पुराणे ज़माने जा हुजनि या नए ज़माने जा हुजनि, या नोबेल लॉरेट जा लिखियल हुजनि, मोहबत हिकु परमानेंट इशू आहे। मोहबत, जुदाई, जंग, नफ़रत, इहे जेके आहिनि जज़्बनि जे हवाले सां जेके नाविल लिखियल आहिनि, या जेको बि अदब आहे इहो परमानेंट आहे, इहो रहंदो। इहो कॾहिं बि न, इहो पुराणो न आहे थियणो। मोहबत न पुराणी थींदी, न नफ़रत पुराणी थींदी, न झगड़ा पुराणा थींदा, इहे त मौज़ू परमानेंट आहे। पर कुझु मौज़ू वरी वक़्त जे हवाले सां हूंदा आहिनि। पोइ मिसाल जी ॻाल्हि, कोल्ड वार जे ज़माने में जॾहिं सोवियत यूनियन ऐं अमेरिका जो झगड़ो कोर्ट ते थियल हो, त असां वटि सोशल रियलिज़म पूरी दुनिया में जेके तरक़ी पसंद अदब चयो वञे थो, असां वटि उनजो दौरो हो। यानी तरक़ी पसंद अदब खां सवाइ जेकॾहिं ॿियो अदब को लिखियो बि हो त उनखे चवंदा हुआ इनखे रद्द कयो, इहो ग़लति आहे, इहो अदब आहे ई कोन। इहो उन वक़्त जो हॉट इशू हो, पर जीअं त हाणे उहो डार्बंड थी वियो आहे। अहिड़े नमूने सां वक़्त जे हवाले सां हींअर जेके मौज़ू जेके कुझु अचणु खपनि उहे साइंस फिक्शन आहे, साइंस फिक्शन ते अचणु खपनि, ऐं प्लस पोस्टमॉर्टम इशूज़ जेके आहिनि, असांजा कुझु तजुर्बा थियनि बि पिया, कलीम साहब पाण तजुर्बा कनि पिया, नाविल ते ॿिया बि तजुर्बा कनि पिया, त पोस्टमॉर्टम इशूज़ जेके आहिनि उन्हनि ते, या जीअं हिकिड़ो जो नाविल हिन ते क्लोनिंग ते आयल आहे, क्लोनिंग जे हवाले सां, या नाविल जेको आहे तारा उहो आहे, कंप्यूटर ते आहे, AI ते, आर्टिफिशियल इंटेलिजेंस में जज़्बात पैदा थी वञनि था, जज़्बा पैदा थी वञनि था। इहे नवां मौज़ू आहिनि, इन्हनि नवनि मौज़ूअनि ते अचणु खपे। पर अॻे वरी बि चवंदी आहे राइट आहे, मुस्तक़िल मौज़ू खणे थो जेके हमेशह अदब में रहणा आहिनि, या वक़्ती मौज़ू खणे थो। वक़्ती जो नुक़सान इहो आहे त कुझु वक़्त खां पोइ ट्रेंड तब्दील थी थो वञे त पोइ उहो नाविल पढ़ण लाइ तयारु कंदो। जी महिरबानी अकबर साहब। डॉक्टर शहर साहब, जेकॾहिं तव्हां हिन सवाल जे हवाले सां रिस्पॉन्ड करणु चाहियो त तव्हां कयो, पोइ असां वरी हिकिड़ो ॿियो सवाल आयो आहे रज़ाक सेठो साहब जो। जी कलीम साहब, आउं मुख़्तसिरन इहा राय ॾींदुसि त असांजो जेको शहरी समाज हिन वक़्तु जुड़ियो आहे, जेको हिन 2000 खां पोइ वारो, उन जा जेके रियल इश्यूज़ आहिनि असां अञा उन लेवल ते पंहिंजे नॉवेल्स में न आहियूं आणे सघिया।
जेको शहर में अचे थो, शहर में अची फर्द जी जेका अकेलाई आहे, हूअं जेको 80s वारे दौर जी अकेलाई, उन जा पैरामीटर्स ऐं उन जो मूड ॿियो हुयो। अॼु जेको शहर में आयो आहे माण्हू, ख़ासि तौर 2000 खां पोइ जो जेको असांजो सिंधी माण्हू आहे, शहर में हू कहिड़ा मसइला थो भोॻे ऐं उन जो ॻोठ जी जेका तांग आहे उहा हुनखे कीअं सताए थी, ऐं हू ॿिनि जेका ॿेड़ियुनि में सवार थी करे कहिड़ियूं कहिड़ियूं मुसीबतूं हू बर्दाश्त करे रहियो आहे। इन्हनि शयुनि खे, ऐं ख़ासि तौर जेके रिश्तेदारियूं आहिनि, अॼु बि असांजो जेका ज़ात बिरादरी खां ॿाहिरि रिश्ता करण ते जेके मसइला मामला थियनि था, इहे शयूं जेकॾहिं असांजे नावल में अचनि, नफ़सियाती मामला जेके असांजे जेका घराणनि जा आहिनि, ख़ासि तौर छोकिरियुनि जा जेके नफ़सियाती मसइला आहिनि, मामला आहिनि, हर रोज़ असांखे ख़ुदकुशियूं ॾिसण में थियूं अचनि, त उनखे नावल में अहिड़ी ट्रीटमेंट ॾिनी वञे जो इहो जेको आहे सो पासो घटिजी सघे। जीअं जी महिरबानी डॉक्टर साहब। हाणे असां पंहिंजे अगले सवाल ते हलूं था। ही असांजो तमामु प्यारो सीनियर लेखक आहे साईं रज़ाक सेतो साहब, इन्हनि डायरेक्ट अकबर साहब खां सवाल कयो आहे। सवाल अकबर लगाई साहब अॻु ॿिनि नावलनि ते तनक़ीद करे चुको आहे त नावल में बैत शेर हवाला न हुजणु घुरिजनि। जे हवाला शेर लिखा आहिनि त वञी तहक़ीक़ी किताब लिखे, त हिन नावल रुञ में रिआयत छो? जी अकबर साहब। हवालनि जे तव्हां ख़िलाफ़ आहियां। हवाला न हुजणु खपनि ऐं बैत ऐं शेर बि न हुजणु खपनि। आउं उन ॻाल्हि जे ख़िलाफ़ आहियां, लेकिन देयर आर एक्सेप्शंस। कुझु एक्सेप्शंस आहिनि। कहिड़ियूं? मिसाल आउं तव्हांखे हींअर वेझड़ाई में आयल चंद साल पहिरीं आयल हुन शमशामान फारूकी वारो नावल कई चांद ते सरे आसमान जो हवालो। कई चांद ते सरे आसमान उस्ताद दाग जेको हो, जो उस्ताद दाग, उनजी दाग उनजी वालदा ज़िंदगी ते नावल ठाहे लिखियो। उहा वालदा बि शाइरा हुई, दाग बि शाइर हो, गालिब उनमें किरदार आहे उहो बि शाइर हो, ऐं उन मुशाइरा हुआ। उन बार बार शाइरी मुशाइरा, उनजो उनमें शाइरी किरदार आहे। उन सॼे नावल में शाइरी गैर शख्सी हिकिड़ा शख्सी किरदार हूंदा आहिनि, गैर शख्सी किरदार हूंदा आहिनि। गैर शख्सी किरदारनि में दरियाब किरदार हूंदा आहिनि, जबल किरदार हूंदा आहिनि। ये ससुई में जेको आहे जबल किरदार आहिनि, सुरसोणी में दरियाब किरदार आहे, मच्छियूं किरदार आहिनि। इन मैडम किरदार आहे जेको शाल थी चई उन नावल उनजी जेको मोहबत आहे, उनजी उहा मोहबत रोशनास कराइण वारो आहे। छा जो रिसालो उन्हनि जो घर में पढ़ियो वञे थो, ऐं उहे जेके बि आहिनि, तारिक खान बि पढ़े थो, छा के अमर खान जे घर में पढ़ियो वञे थो, बहराम खान वटि पढ़ियो वञे थो। सिर्फ़ु रिसालो गंज पढ़नि था, यानी रिसाले खां अलावा ॿियूं जेकी शाइरी आहे उहो बि पढ़नि था, ऐं शाह जे दरगाह ते हू अचनि बि था। त उते शाह जो रिसालो हिकु किरदार आहे, जीअं त शाह जो रिसालो किरदार आहे, ऐं उन कैफ़ियतूं उन शाह जे रिसाले जे मुताबिक़ जेके नावलिस्ट आहिनि उहे चिटियूं आहिनि। तंहिंजे करे हिते जेकॾहिं शाह जो एतिरो ज़िक्र हुजे ऐं शाह जा बैत हुजनि, उहो अजीब लॻनि। हा, किथे किथे मूंखे इहो महसूसु थियो त हिते हिकिड़ो बैत ॾियणु काफ़ी हो, हिते ॿ बैत न अचनि, किथे किथे ॿ टे बैत आहिनि, त उहो मूंखे इहो ॿ बैत हिकु बैत हुजे हा त हलियो। बाक़ी हरू भरू हर नावल में हूंदी आहे, पोइ हाणे हरू भरू मोहबत में शहर टुंगे छॾिजनि ऐं पढ़ावा। हिकिड़ा त असां वटि नावल निगार शाइर बि आहिनि ख़ुदि, वरी पंहिंजा नज़म आहियो छॾे तौर ते आउं नावल में इन्हनि शयुनि जे ख़िलाफ़ आहियां। थैंक यू। अकबर साहब, हिकिड़ो ॿियो तव्हां सां रिलेटेड क्वेश्चन आयो आहे, तव्हांजो नालो मेंशन थियो आहे हिन में, पहिरीं तव्हां ई जवाबु ॾिजो। सर अकबर साहब खां सवाल, ये असांजो दोस्त आहे मीर तकी अब्बास टालपुर, उनजो सवाल आहे। सर अकबर साहब खां सवाल, बेशक नावल नज़रिए जे प्रेशर हेठि न लिखणु घुरिजे। जेकॾहिं कोई लेखक नावल खे लिखे थो जेको लाशौरी तौरु कंहिं नज़रिए जी सपोर्ट कंदो हुजे, त पोइ नकात कीअं फ़ैसिलो एनालाइज़ कंदो त उहो लाशौरी तौरु ते लिखियलु आहे या प्रेशर तहत? नावल मुंहिंजे ख़्याल में लाशौरी तौरु ते लिखिबो कोन्हे, उहो शौरी तौरु ई लिखिबो आहे। लाशौरी तौरु ते नावल अञा ताईं असांजे तजुर्बे मां कोन गुज़रियो आहे। अकबर साहब वधीक न चए, तव्हां जेकॾहिं जवाबु ॾियो।
ॾिसो, प्रेशर में लिखण या माण्हू जेकॾहिं आहे उन नज़रिए सां तालुक रखे थो ऐं उन नज़रिए सां दिली तौर ते मुतमइन आहे, हू नज़रिए खे एसिमुलेट करे चुको आहे, त पोइ हू जेकी कुझु लिखंदो ज़ाहिर आहे उन नज़रिए जी रिफ्लेक्शन ईंदी उन में। लेकिन सवाल इहो आहे त उहो कीअं एनालाइज़ कंदो त ही उन नज़रिए खे एसिमुलेट कयो आहे या उनजे प्रेशर में अची, समाजी प्रेशर में अची लिखियो पियो। हिते ई त नक़ाद जो कमाल आहे। उहो ईअं आहे, तव्हां ॾिसो त हिकिड़ा शाइर हूंदा आहिनि जेके काफ़ियनि जी हिकिड़ी लाइन ठाहींदा आहिनि, डायरी में काफ़िया गॾु कंदा वेंदा आहिनि, काफ़िया गॾु कंदा वेंदा आहिनि, पोइ उनखे गज़लनि में फिट कंदा आहिनि। पोइ तव्हां उहो गज़ल जॾहिं जेको गज़ल खे सम्झंदड़ माण्हू हूंदो, उहो जेकॾहिं पढ़ंदो त उनखे ख़बर पइजी वेंदी कि हथरादू घड़ियल गज़ल आहे या ही गज़ल जेको आहे ही फितरी अंदाज़ सां लिखियल गज़ल आहे। त इहो हिते नक़ाद जो इम्तिहान आहे। हू नक़ाद जी पंहिंजी सूझ बूझ केतिरी आहे, उनखे पंहिंजो अकुल केतिरो आहे, रुगो नज़रियनि खे पढ़ी ऐं तनक़ीद करे पियो या पाण बि सोचे थो, पाण कुझु शयुनि खे महसूस करे थो। असां वटि त हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि हिकिड़ो नज़रियो रखंदा आहिनि, उहो चवंदा आहिनि त फलाणे पंहिंजे हिन में फलाणे नज़रिए जे मुताबिक़ नाविल कोन्हे, तंहिंजे करे असां नाविल खे या असांजे या शायदि खे रद्द कयूं था। हू पाण छा थो महसूस करे। सो इहो तकी साहब पाण बि नक़ाद आयो ऐं तव्हां वॾा नक़ाद आहियो, पाण इनशाला वॾो नक़ाद थींदो बि अञा। तव्हां पाण डिपेंड करे थो त तव्हां पंहिंजी सूझ खे हिकिड़ो ॿियो सवाल आयो आहे, असांजो दोस्त आहे रेगुलर ॿुधंदड़ इल्ताफ़ हुसैन लगारी साहब। मुंहिंजो सवाल अकबर साहब खां, रुगो अकबर साहब खां ई सवाल पिया अचनि, त मुंहिंजो सवाल अकबर साहब खां आहे त पाण कलीम बुट जे हिन नाविल खे नाविल जी कैटेगरी में पूरो ॻाल्हाइण वारी ॻाल्हि कीअं थो ॾिसो? अच्छा, इन जो जवाबु अकबर साहब मां ॾेई छॾियां, जेकॾहिं मुंहिंजो नालो बि मेंशन थियल आहे पोइ तव्हां ॾिजो। अदा असां इहो पहिरीं डिस्कस करे चुका आहियूं त इहो पहिरीं डिस्कस करे चुका आहियूं त हर रीडर जी पंहिंजी अलॻि फ्रेम वर्क हूंदो आहे ऐं उहो शयुनि खे पंहिंजे हिसाब सां ई ॾिसंदो आहे, ऐं जेका आहे सो वरी वक़्तु गुज़रण सां नक़ाद जा बि ख़्याल चेंज थींदा रहंदा आहिनि साॻे ई टेक्स्ट जे हवाले सां। त थी सघे थो त हींअर जेकॾहिं मां ही नाविल रुञ वरी पढ़ां त मां पंहिंजे पोयनि ॻाल्हियुनि खे रद्द कयां, या ईअं बि थी सघे थो त उन खां वधीक ॻाल्हि करे वञां। त ईअं बि थींदो आहे त इहो जेको आहे सो असां हिन ते अॻे ई डिस्कस करे चुका आहियूं त उहो जेको आहे सो हिकिड़े फ्रेम ऑफ माइंड में हो, ऐं अकबर साहब जेको आहे सो ऑलरेडी चई चुका आहिनि त ही हिकिड़ो शानदार नाविल आहे, ऐं जेको मुंहिंजो उहा पोस्ट जेका हिन नाविल जे हवाले सां उन ते बि अकबर साहब इहो चयो हो त इहा जेको आहे सो तनक़ीदी दहशत गर्दी आहे। मूंखे चयो अकबर साहब, अकबर साहब कमेंट कयो इहो, शायदि अकबर साहब खे यादि हुजे या न। बहरहाल इहो जेको आहे सो टाइम टू टाइम चेंज थींदियूं रहंदियूं आहिनि शयूं, ऐं इहो जेको आहे सो इन में रिजिड थियणु न घुरिजे। ऐं जेको आहे सो जेकॾहिं हिकिड़े नक़ाद हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त ज़रूरी न आहे त उहा ईअं ई हुजे, उहो पंहिंजे हिसाब सां पंहिंजे बैकग्राउंड सां पंहिंजे उन जेको आहे स्टडी मूजिबि शयुनि खे एनालाइज़ कंदो आहे। ॿियो नक़ाद वरी पंहिंजे हिसाब सां कंदो आहे। जी अकबर साहब, जेकॾहिं तव्हां रिस्पॉन्ड करणु चाहियो हिन बारे। अकबर साहब, तव्हां जेकॾहिं रिस्पॉन्ड करणु चाहियो। जी जी भेण, बसि तव्हां ॻाल्हि करे छॾी आहे बिल्कुलु, ऐं तव्हां सां इतफ़ाक़ कयां थो। अल्ताफ़ लगारी जेको आहे उहो मुंहिंजो ॻोठाई बि आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे त मुंहिंजे ॻोठ मां मुंहिंजा लगारी जेके आहिनि उहे वरी तनक़ीद में बि अचनि पिया, नाविल बि पढ़नि पिया, मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। थोरो ज़ात वारी असबियत हर माण्हू जी थोरी घणी हूंदी आहे। जी साईं।
सर असां वटि आख़िरी 5 मिंट बचा आहिनि ऐं जेको साईं। आहे सो जी सर असां हिते हिकिड़ी अनाउंसमेंट कंदा हलूं ईंदड़ हफ़्ते जेको आहे सो दोस्तो असां छंछर ते 7 वॻे हीअ स्ट्रीम कंदासीं ऐं उहा जेको आहे सो हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत नाविल आहे मक्खी खां मोकिलाणी मैडम शबनम गुल साहिबा जो असां उन्हनि ते स्ट्रीम कंदासीं ऐं जेको आहे सो हीअ जेको आहे असांजी स्ट्रीम हले पई महिरबानी करे हिनखे शेयर कंदा हलो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हिन जेको आहे सो बेल आइकन खे दॿाइजो जीअं तव्हांखे नोटिफिकेशन ईंदो रहे। असां डॉक्टर शेर साहब खां उन्हनि जा कमेंट्स वठूं था अॼु जे सेशन जे हवाले सां पोइ अकबर साहब तव्हां ॾे अचूं था ऐं अकबर साहब प्लीज़ कंफर्म कजो त मैडम तव्हां सां ऑनलाइन आहिनि त जी पहिरीं जी मैडम तव्हां ॿुधो पिया? जी बिल्कुलु मां जी ॿुधां जी थी। मैडम हा आहिनि बिल्कुलु। डॉक्टर साहब असां पहिरीं मैडम खां पुछूं पोइ वरी तव्हां ॾे अचूं था डॉक्टर शेर साहब। जी ज़रूरु। मैडम तव्हांजा हिन सेशन जे हवाले सां जेके आहिनि से क्लोज़िंग रिमार्क्स ॾियो त पोइ वरी असां हिन सेशन खे अॻियां वधायूं। मैडम प्लीज़ तव्हांजा क्लोज़िंग रिमार्क। जी बिल्कुलु मूंखे तमामु घणी ख़ुशी थी ऐं तमामु सुठो ॻाल्हायो वियो ऐं सुठी ॼाण मिली ऐं पढ़ंदड़नि खे बि मज़ो आयो हूंदो। अदा अकबर ऐं डॉक्टर शेर जी जेकी हुआ राया उन्हनि मां ऐं बहितरीनु तमामु बहितरीनु मूंखे ख़ुशी थी। तव्हांजी वॾी महिरबानी मैडम तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं दोस्तो वरी ॿुधाईंदा हलूं त कुझु टेक्निकल इशूज़ जे करे मैडम असां सां कॉल ते ऑनलाइन हुयूं ऐं जेको आहे सो हुननि असांजो ई पूरो सेशन में भरपूर जेको आहे सो डिस्कशन में साथ ॾिनो। मैडम जी तमामु घणी महिरबानी ऐं थैंक यू वेरी मच मैडम तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असां उमेदु था कयूं त तव्हांजो ॿियो नाविल बि अचे ऐं जेकॾहिं उन हवाले सां असांजे लाइ का ख़ुशख़बरी हुजे पंहिंजे पढ़ंदड़नि लाइ या तव्हां नए प्रोजेक्ट के फिक्शन जे हवाले सां कमु कंदा हुजो उहो बि ॿुधाइजो मैडम। जी अञा त बहरहाल नावल त मुंहिंजो शुरू थियल आहिनि पर मां हींअर लतीफ़ जो रिसालो जेको तरतीब पई ॾियां मुंहिंजो सॼो ध्यानु ओॾां ई आहे। जी जी ज़बरदस्त डॉक्टर शेर साहब तव्हांजा क्लोज़िंग रिमार्क्स हिन स्ट्रीम जे हवाले सां। महिरबानी कलीम भाउ ॾाढो ज़बरदस्त बहस मुबाहिसो रहियो। अकबर साहब हिन जा काफ़ी पासा खोलिया ऐं यकीनन असांखे बि नई एंगल खां छाकाणि त हिकिड़ो पढ़ंदड़ हिकिड़ी एंगल खां ॾिसे थो शयुनि खे ॿियो पढ़ंदड़ वरी ॿी एंगल खां ॾिसे थो त अकबर साहब जी जेका एंगलिंग हुई हिन जी मुख़्तलिफ़ हवालनि सां इंतई अहम ऐं वणंदड़ हुई ऐं मैडम पाण बि इन ते जेको आहे सो ॻाल्हायो आहे तव्हां ॻाल्हायो आहे ॾाढो सुठो लॻो ऐं इहा जेका इहो जेको सिलसिलो आहे इहो हलंदो रहे मूंखे ॾाढो वणियो आहे। महिरबानी तव्हांजी। थैंक यू वेरी मच डॉक्टर शेर साहब तव्हां असांखे जेको आहे सो टाइम ॾिनो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे जेको आहे सो हर दफ़े जेको आहे सो टाइम ॾींदा आहियो। हिन खां पहिरीं बि हिकिड़ी स्ट्रीम में तव्हां जेको आहे सो टाइम ॾिनो असांखे ऐं असांखे उमेदु आहे त ईंदड़ स्ट्रीम्स में बि तव्हां असांखे टाइम ॾींदा रहंदो वक़्तनि पर वक़्तनि। हाज़िर सर अकबर हाज़िर हाज़िर। थैंक यू सर। सर अकबर साहब तव्हांजा हिन स्ट्रीम जे हवाले सां नॉविल जे हवाले सां क्लोज़िंग रिमार्क 2 मिंट आहिनि सर बाक़ी। टाइम हो घटि ऐं पंहिंजो हिन नाविल ते त रुगो मूं तारीफ़ कई आहे तनक़ीद त कई कोन मूंखे तव्हां टाइम ॾिनो कोन सो बहरहाल उहो हाणे इहा ॻाल्हि मैडम जे हक़ में वई कुझु आऊं नाविल ते तनक़ीद बि कया हा न त चवनि था त भई रज़ाक सहतो चवंदो त मैं नाविल सां रिआयत कई आहे मूं सो रिआयत आहे कान मूं वटि तनक़ीद ज़रूरु कया हा पर मूं अकबर साहब खे सॼो खूनी नकाद हिकिड़ी तनक़ीद जे हवाले सां। मैडम ॻाल्हाइनि पिया। जी मैडम जी जी मां चयो मां तनक़ीद अगरि थिए त मां उन्हनि नदीमनि मां न अचे मुंहिंजे वांगुरु कख बि न सहंदा आहिनि। जी 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 बिल्कुलु मां सही वेंदसि मां बिल्कुलु सही ऐं इहे मुंहिंजी रहनुमाई थींदी। जी 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 उहो जो शुरूआती जेको मुंहिंजो दौर हो तनक़ीद करण जो 10-15 साल पहिरीं वारो तॾहिं कुझु ज़ाहिर आहे उन वक़्तु एग्रेसिव वधीक हूंदो हुअसि। डॉक्टर शेर महराणी मूंखे उन वक़्त में ॾाढो हिकिड़ो लक़ब अहिड़ो ॾेई छॾियो हो जेको आऊं पाण डिॼी वियो हुअसि। सो हाणे हाणे उहा ॻाल्हि कोन्हे। कासाई वारो मूंखे डॉक्टर चवंदो उन्हनि ॾींहंनि में खूनी नकाद मूं चयो हाणे न हाणे खूनी वूनी कोन्हे।
तनकीद अच्छा। इंतहाई ज़रूरी आहे, न त किताब जेके आहिनि इहे वॾ फुड़ी वांगुरु वसंदा रहनि था ऐं किताब लिखण वारो हर लेखक ईअं चाहींदो आहे त मुंहिंजो जेको किताब आहे इहो परफेक्ट आहे ऐं जीअं उहो पाण खे सम्झे थो त जीअं मां लिखियो आहे ईअं ई हर को सम्झंदो, पर ईअं न आहे। तनकीद जेको नक़ाद आहे उहो जीअं पढ़े थो उहो हिकु तमामु बहितरीन जेको हिकिड़ो आहे, जीअं ऑपरेशन थिए थो न, ऑपरेशन थिएटर में अगरि चीज वञे थी त हुनखे चीरे फाड़े हुनजी बीमारी या हुनजी जेकी कढी वञे थी त उहो हिकिड़ो मस्बत जेका आहे उहा लेखक जे लाइ ॻाल्हि थिए थी। तंहिंजे करे मां सम्झां थी त तनकीद निहायत ज़रूरी आहे ऐं थियणु घुरिजे, मुंहिंजे नावल ते बि थियणु घुरिजे। मां बिल्कुलु भॼण वारनि न आहियां। जी जी अच्छा, थैंक यू वेरी मच। दोस्तों, अॼु असां जेको आहे सो सिंधी नाविल जे हवाले सां थींदड़ जदीद लाड़नि में या जदीद तजुर्बनि जे हवाले सां 12वीं स्ट्रीम में लाइव हुआसीं ऐं इन स्ट्रीम में असां मैडम GN मुंघाणी साहिबा जे नाविल रुञ ते ॻाल्हि ॿोल कई, भरपूर हिकिड़ो डिस्कशन कयो ऐं नाविल जे मुख़्तलिफ़ एंगल्स ते ॻाल्हाइण जी कोशिशि कईसीं, पर असां टाइम तमामु थोरो ऐं नाविल तमामु तवील आहे ऐं उन ते अञा घणो कुझु ॻाल्हाए सघिजे पियो। हिन डिस्कशन में असां सां गॾु सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नक़ाद साईं अकबर लिगारी साहिबु गॾु हुआ। असां सां गॾु मैडम GN मुंघाणी साहिबा सिंधी ॿोली जी ख़ूबसूरत नाविल निगारा, सिंधी ॿोली जी मशहूरु जेको आहे सो महक़िक़ ऐं लतीफ़ शाही जी शनास असां सां गॾु हुयूं ऐं उन खां अलावा सिंधी ॿोली जा मशहूरु नक़ाद ऐं लतीफ़ साईं जा पारखू डॉक्टर शेर मेरवाणी साहिब बि असां सां गॾु हुआ ऐं ॿिया असां सां हिकिड़ा ख़ासि महिमान हुआ, साइलेंट गेस्ट हुआ, मैडम ज़ुबैदा मेतलो साहिबा सिंधी ॿोली जी तमामु ज़बरदस्त कहाणीकार आहे। उहा असां खां लंडन खां हिन स्ट्रीम में लाइव हुयूं, पर मैडम असां सां का ॻाल्हि शेयर न कई। उन्हनि चयो त सिर्फ़ु मां इन थी वेही तव्हांखे लाइव ॿुधण थी चाहियां, त जेको आहे सो मैडम जी बि तमामु वॾी महिरबानी। सर अकबर साहब, मैडम GN मुंघाणी साहिबा, डॉक्टर शेर मेरवाणी साहिब, मैडम ज़ुबैदा मेतलो साहिबा, तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। दोस्तो, GS सिंधी ॿोली। सदाईं जी।